आयास थियाम बारोचा बंभोर में पसी पहर पुनुअ जी नौसीने न ठरियाम गूंदर विसरियाम सुखन साखों मुकियो। लतीफ़ी लात आमू में तंबूरे जी तमार आहियां सॾींदा लोक दबाहिन कंदो मारुन सां प्यार आहियां न तहरीरुन न तकरीरुन न कीमीरन वटां मिलंदुसि न वेहां ड्राइंग रूमन में न वज़ीरन वटां मिलंदुसि मुंहिंजी गादी या बहराड़ी न घुमंदो मां बाज़ार आहियां सॾींदा लोक दबाहिन कंदो मारुन सां प्यार आहियां। ॾेही परॾेही सभिनी सजननि खे फ़क़ीर आजिज़ रहमतुल्लाह लाशारी जे तरफ़ां अस्सलाम वालेकुम। हक़ मौजूद जिए लतीफ़ जी ॿोली। दस्तूरी आलमी उताक में अॼु मूंसां तमामु बहितरीन कंपियर बेहतरीन लोक शाइर ऐं बहितरीन असांजो दोस्त मोहतरम राजा रुस्तम पालारी बि गॾु आहे। महिरबानी साईं। आज सब लख थोरा मोहबतूं अवां जहिड़नि महबूब माण्हुनि सां असांखे अॼु ॻाल्हाइण जो मौक़ो मिलियो, कुझु सिखण जो मौक़ो मिलियो। अॼु सिंध टीवी जे स्टूडियो में मौजूदु आहियूं। अॼु असांजा काफ़ी सुगड़ प्यारा दोस्त परे परे खां कई आया आहिनि ऐं आलमी ओताक में ई सुगड़नि जे हवाले सां जेको तव्हां बहितरीनु प्रोग्राम रखियो सच पुछो त तमामु जस लहो था, छो जो अहिड़ियूं कचहरियूं अॼुकल्ह तमामु घटि आहिनि। असां काफ़ी कोशिशूं करियूं था पर सुगड़नि जो को बि क़दुरु कोन्हे। अगर को नाचू आहे तो उनजो क़दुरु आहे कि मेले में ॻाइण वारे आम फनकार जो आहे, पर जेके असांजा सिंध जा जेके सुगड़ ऐं सकाफ़त खे नओं रंग ॾियण वारा असांजा महबूब दोस्त परे परे खां कई आया आहिनि, उन सभिनी खे असां भलीकार चऊं था। वरी मोहबतूं महिरबानी तव्हांजो। राजा रुस्तम अवां जी महिरबानी। असांजे हिन आलमी उताक में अॼु अवां महिमान आहियो ऐं असीं सभु वरी महिमान आहियूं सिंध टीवी सथ जा। बिल्कुलु। ऐं हीअ असांजी आलमी उताक जोकी जेका कचहरी आहे उहा पाण सिंध टीवी स्टूडियो मंझां करे रहिया आहियूं। ऐं दोस्तो असां सां गॾु तमामु नाले वारा ॾाहा ॾातणी सुगड़ बि मौजूदु आहिनि जिनमें जी हाँ बिल्कुलु असां सां तमामु सिंध जो भलोड़ सुगड़ मौजूदु आहे मोहतरम अली गुल रिंद, जंहिंजो ताल्लुक़ कोटड़ी शहर सां आहे ऐं गुजरात जो तमामु भलोड़ कुहाड़ो सुगड़ आहे। गुजरात आई न आहे ऐं वई न आहे। ऐं उन सां गॾोगॾु असांजे हिन आलमी उताक सुगड़ कचहरी में महिमान आहे असांजो भलोड़ सुगड़ अली अकबर उदासी चांडियो, असांजे सिंध सुगड़ लोक अदब तंज़ीम सलात जो ज़िले हैदराबाद जो सदर आहे माशाअल्लाह। ऐं उन सां गॾोगॾु असां सां तमामु भलोड़ सुगड़ मौजूदु आहे मोहम्मद याक़ूब जागीराणी। तमामु पुराणो ऐं झूनो सुगड़ आहे मोहम्मद याक़ूब जागीराणी। ऐं होॾां तालिब बंभरो बि पंहिंजी अॼोकी हिन आलमी उताक में महिमान बणियो आहे ऐं यकीनन असांखे तमामु वॾी ख़ुशी थी रही आहे। ऐं सिंध कचहरी असांजे हिन इंटरनेट जी दुनिया में दोस्तनि जन सिंध टीवी खे ॾिठो हूंदो, उन्हनि खे ॿुधाईंदा हलूं त उहा सिंध कचहरी तमामु मशहूरु ऐं मक़बूल सिंध कचहरी प्रोग्राम आहे जेको हलंदो आहे सिंध टीवी तां। ऐं उन्हीअ जो डायरेक्टर ऐं मेज़बान बि असां सां गॾु आहे मोहतरम ज़फ़र हकड़ो साहिबु। ऐं उन सां गॾोगॾु फरमान पीरज़ादो पाण सां आलमी उताक में हूअं त गॾु हूंदो आहे पर अॼु पाण सां हिन कचहरी प्रोग्राम में प्रोग्राम असांजो थिए पियो। हिन में असांजो महबूब फरमान पीरज़ादो असां सां गॾु ऐं ॿिया काफ़ी परे परे जा दोस्त असां कई आया आहिनि। असांखे ख़ुशी आहे जो असांजो मोहतरम सरदार चांडियो बि ॾाढो पटको ॿधी बोस्कीअ जो भलोड़ थी करे आयो आहे। रंग लॻे पियो। वाह वाह सकाफ़ती तमामु अली दोस्त बि ओॾां वेठो आहे असांजो तमामु भलोड़ शाइर आहे। ऐं अॼु राजा रुस्तम तव्हां असांजी ही आलमी उताक जी बहितरीन शानदार कचहरी ॾेही ऐं परॾेही पिरी पाण सां गॾु आहिनि। हाणे शुरूआत मां सम्झां थो कयूं अकबर चांडिए खां। ऐं असांजो अकबर चांडियो असांजो तमामु भलोड़ सुगड़ आहे ऐं कचहरी जॾहिं लोक अदब कचहरी हुजे त उन लोक अदब कचहरी जी आजियां बि सुगड़ाइप सां कजे। अकबर साईं अव्हांखे भलीकार चऊं था हिन आलमी उताक में, कीअं आहियो? ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह सभु ख़ैर आहे। तव्हां ख़ुशि आहियो? अल्लाह जा एहसान दुआऊं महिरबानी। ॻोठ राज माल मता ढगो ढोर बनी ॿारो सजन दुश्मन सबरे ख़ैर रब जा करम आहिनि। तव्हां ख़ुशि आहियो? चङा भला ॿियो मिड़े ख़ैर बनी माल रिज़्क़ रोज़ी सभु कुझु ख़ैर लॻो। अल्लाह साईं असीं चाहींदासीं त उताक कचहरी आलमी उताक आहे ऐं असांजा सोशल मीडिया ते फेसबुक जे ज़रिए ॾेही परॾेही दोस्त पाण सां गॾु आहिनि।
ऐं आजियां लोक अदब कचहरीअ जी बैतन सां थी वञे। जी साईं बिल्कुलु कयूं था। सभु सुठा सुठा दोस्त वेही आया आहिनि, परे परे खां सुघड़ दोस्त आया आहिनि त भली आयो भला पिरी चवां जीव तव्हांखे जवान मुंहं अवां जे मिलण लाइ हुयुसि मां हैरान लखे थोरा मूं ते कयव किरोड़े अहसान जो अची मूं मिसकीन वटि मिठा थियूं महिमान चांडिया अकबर थियां कुर्बान जो आयो मुंहिंजे अङण ते अञा अर्ज़ु कयुमि त अजीब आयो अङण ते अहसान इलाही करे मुंहं अवां जे मिलण लाइ पियो हुब में हींअरो डरे सीनो मिलायो सीने सां त पायां भाकुर भरे वेहो मुंहिंजे वेझो थी त दिलड़ी मुंहिंजी ठरे चवे अकबर अचो ओरे त सिकूं लाहियां सालनि जूं अञा अर्ज़ु कयुमि त भली आयो भला पिरी करे वॾा कुर्ब मिठा तव्हां सां मिलण जी हुयमि ॾाढी हुब अजीब मुंहिंजे अङण ते अॼु आंदो तव्हांखे रब कयां ख़ैरातूं ख़ुशीअ मां ई माल मिल्कियत सभु सूर लही विया सालनि जा जो मिलियो अचे मोहब साम्हूं वेहो त सिका लाहियां सूरत जा साहिब थिया पूरा दिलि जा मतिलब चांडियो उदासी अकबर चई। वाह अकबर साईं आजियां राजा रुस्तम कीअं लॻो? साईं तमामु बहितरीनु सच पुछो दिलि ठरी पई साईं तमामु बहितरीनु अंदाज़ सां बहितरीनु असांखे शेर ॿुधायो ऐं तमामु असांखे ख़ुशी थी। हाणे कचहरी सिंध टीवी जे आलमी हिन उताक में मौजूदु आहियूं, स्टूडियो में मौजूदु आहियूं ऐं उतां आलमी उताक दुनिया जे सभिनी दोस्तनि सां गॾु आहियूं ऐं हिन सिंध टीवी जो मेज़बान ऐं डायरेक्टर पाण सां हिन कचहरी में अॼु लाइव आहे ज़फ़र हिकिड़ो। साईं मेज़बान खे पाण मौक़ो न ॾिनो पर हाणे हुनखे मौक़ो ॾियूं था ॻाल्हाइण जो। बिल्कुलु न असुल में मेज़बान ही ओताक उन जी आहे पाण हुनजा महिमान त उन खां पुछूं। महिरबानी आज साईं ज़बरदस्त ऐं जेको तव्हांजो ही आलमी ओताक जो सिलसिलो शुरू थियो आहे फेसबुक जी दुनिया ते इहो एतिरो त मशहूरु थियो आहे जो मूंखे बि कॾहिं कॾहिं मौक़ो मिलंदो आहे त ॾिसंदो आहियां ऐं तमामु ज़बरदस्त उनखे न सिर्फ़ु सिंध जा पर बलोचिस्तान पंजाब ऐं ॿियनि मुल्कनि जा बि ॿियनि मुल्कनि जा बि माण्हू एतिरा लाइक कनि था उहे कमेंट कनि था ऐं हिकिड़ो ज़बरदस्त सिलसिलो आहे। हीउ हिकु लोक अदब आहे जंहिंखे असां विसारे वेठा आहियूं ऐं लोक अदब सिंध मां ॾींहों ॾींहुं ख़तमु थींदो पियो वञे। जेका तव्हांजी जदोजहद आहे लोक अदब जे हवाले सां तव्हांजी तंज़ीम आहे जेका उन जे हवाले सां जेको तव्हां सिंध जे समूरनि नंढनि वॾनि शहरनि में पहुचो था उते लोक अदब जे बचाइण जे लाइ तहरीक जो आगाज़ कयो आहे। इंशाअल्लाह मूंखे यकीन आहे त लोक अदब सिंध जो बचंदो ऐं तव्हांखे तमामु घणी मोट मिली बि आहे। पर हीउ जेको आलमी ओताक वारो सिलसिलो आहे इन मां अञा वधीक उमेदूं आहिनि ऐं इंशाअल्लाह इहो जेको हीउ तव्हां फेसबुक ते फ़िलहालु त हिकिड़ो ऑडियो लाइव कयो था पर जेकॾहिं तव्हांखे फैसिलिटेट कयो वञे ऐं तव्हांखे सहूलियतूं ॾिनियूं वञनि सरकार जे तरफ़ां या पंहिंजी तंज़ीम जे तरफ़ां त हीउ लाइव प्रोग्राम थी सघे थो ऐं हिन में सभई हज़ारे माण्हू उन लोक अदब खां वाक़िफ़ु थी सघनि था। वॾी महिरबानी तव्हांजी ज़बरदस्त ऐं तव्हांखे अॼु मां आजियां कयां थो असांजे हिन सिंध टीवी हैदराबाद जे ब्यूरो ऑफिस में मौजूदु आहियो ऐं स्टूडियो जेको आहे असांजो उन में मौजूदु आहियो। हीउ प्रोग्राम हैदराबाद जे सिंध टीवी जे ब्यूरो ऑफिस जे स्टूडियो मां कयो पिया उन जे लाइ तव्हांजा लख वड़ महिरबानी तव्हांजो। महिरबानियूं तव्हांजो ज़फ़र साईं जो अव्हां असांखे हीउ मौक़ो ॾिनो तव्हां पंहिंजे स्टूडियो में आलमी ओताक करण जो कीअं? बिल्कुलु साईं असां हूअं पंहिंजे हिसाब सां प्रोग्राम कंदा आहियूं फेसबुक लाइव ते ऐं अॼु स्टूडियो में ऐं वरी फेसबुक लाइव ते असां दोस्तनि सां मुखातिबु आहियूं त काफ़ी असांजा जेके परे जा दोस्त ॿाहिरनि मुल्कनि में रहनि पिया उन्हनि खे ॾिसण ऐं ॿुधण जो मौक़ो मिलंदो। उहे बि सकाफ़ती रंग ॾिसंदा सकाफ़त जा इहे ॾोर बेत शेर ॿुधंदा ऐं उन्हनि खे बि थोरो उन्हनि जो बि ज़हन फ्री थींदो। जेके असांजा सिंधी बैरूनी मुल्क आहिनि उहे पंहिंजी सिंध जी का बि सुखड़ी ऐं टोपी जरक जी ॻाल्हि ॿुधी करे तमामु ख़ुशि थींदा आहिनि। हा यकीनन बिल्कुलु इहा सुठी ॻाल्हि आहे ऐं असां अॼोकी हीअ जेका कचहरी आलमी ओताक आहे इहा मुनफ़रिद इन लिहाज़ खां बि आहे त असां ॾाह ॾात घणी जेको आहे सो ओताक में महिमान कया आहिनि। बिल्कुलु असीं महिमान आहियूं सिंध टीवी जा ऐं सिंध टीवी में जे हिन स्टूडियो में ब्यूरो ऑफिस जे अंदरि हैदराबाद में जेको आहे सो काफ़ी दोस्त सुघड़ मौजूदु आहिनि। असांजो झूनो सुघड़ चाचो अलीगुल रिंद वेठो आहे उन खां तारीफ़ बि करायूं ऐं पुछूं त कुझु अलाह जे ॾिने मां उहो बि असांखे ॿुधाए। हा बिल्कुलु चए अलीगुल पहिरीं पंहिंजो तारीफ़ करायो ऐं पोइ असांखे अलाह जे ॾिने मां कुझु ॿुधायो। बिल्कुलु सजण जो सिक सां मां कयां थो आजियां जो इज़हार मुंहिंजो नालो अलीगुल ज़ात जो रिंदो आहियां सुघड़नि में शुमार शहर त मुंहिंजो कोटड़ी अथई बबर चौंक ते आ वण जो वापार हे महिमान त मुंहिंजा मथे जा मोड़ आहिनि इज़त ॾींदुनि सरदार कुर्ब करे आया मूं किने ते मोहबत सां ई मन ठार अल्लाह इज़त बशके ॾींदो हिननि खे रब सतार दाद दोस्तनि ॾिनो अची हिमत सां हेकार थी वई हिते ॾाढा यार कुर्ब मुंहिंजे जा करार
पोइ यार बचकींदी बचकण हार इज़त इन्हनि खे। वाह वाह वाह, अञा बि ॿुधाए कुझु। हा साईं, चई त कुर्ब जो रहियो न को किरदार आहे, सभु को यार अॼुकल्ह पैसे जो यार आहे, सभु को अॼुकल्ह पैसे जो यार आहे। अदा जे पैसो आहे तोसां साण त आहे सभु कंहिंसां रूह रिहाण। अफ़सोस जो मोहबत जी मिले नथी का माण, वाह सिक सां सभु को सॾे थो पियो, लालच जो लाचार आहे, सभु को अॼुकल्ह पैसे जो यार आहे यार, सभु को अॼुकल्ह पैसे जो यार आहे। पैसो सॻा ॿाहिरि विढ़ाए थो, पैसो जानी यार जुदा कराए थो, पैसो याव ऐं शर्म खे विञाए थो। जंहिं पैसे जो पीछो कयो उहो खुआरी में खुआर आहे, सभु को यार अॼुकल्ह पैसे जो यार आहे, सभु को अॼुकल्ह पैसे जो यार आहे। अॼुकल्ह ॾिसो सियासतदाननि छॾियो आहे मुल्क खे कीअं वेढ़ाए, हिक हिक ग़रीब खे छॾियो अथनि खपाए, अहिड़ी त यार माण्हुनि जी छॾी अथनि मत मुंझाए। अड़े हिन सियासत वारनि कयो बेड़ो गार आहे, सभु को यार अॼुकल्ह पैसे जो यार आहे, सभु को अॼुकल्ह पैसे जो यार आहे। मौला तूं हिन मुलनि जी मए खे मार, असांजो क़ुरान हिकु नबी हिकु पोइ बि कनि था पिया फेर फार, लालच लुटे विधा पह कयूं कढनि पिया था पार, अंदर उजरो कोन कनि भाई न को भोतार आहे, सभु को यार अॼुकल्ह पैसे जो यार आहे, सभु को अॼुकल्ह पैसे जो यार आहे। हिते बिजली वारनि कयो केॾो न बहिरान आहे, हिते ग़रीब गुरबो केॾो न परेशान आहे, हिते हिननि सभु कुझु खपाए छॾियो, न शर्म न शान आहे, ख़ुदा कयो हिननि खे बदहाल बेकार आहे, सभु को यार अॼुकल्ह पैसे जो यार आहे, सभु को अॼुकल्ह पैसे जो यार आहे। पुलिस जी हले थी हिते कीअं भत्ता खोरी, गेले ग़रीब खे कुट नथा तो कई हूंदी चोरी, चई पैसा त तुंहिंजो पीउ बि ॾींदो जो आहे हुनखे मजबूरी, असांखे चई का मजबूरी कान्हे, जो वॾे मुंशी कयो इहो इक़रार आहे, सभु को यार अॼुकल्ह पैसे जो यार आहे, सभु को अॼुकल्ह पैसे जो यार आहे। अॼुकल्ह ॾिस डॉक्टरनि कयो केॾो न ज़ुल्म आहे, जो पैसे जे पोयां फिरियो हिननि जो बिगलो आहे, चवनि था तूं गोरी खाई सुम्हो जो तोखे शुगर आहे, तो ते हज़ार त लॻी वेंदा पर यार लखनि जो लाचार आहे, सभु को अॼुकल्ह पैसे जो यार आहे, सभु को अॼुकल्ह पैसे जो यार आहे। रिंदनि जो भलो थियो, रिंदनि जो भलो थियो, इहो भाग त ॾिसो, अली गुल जहिड़ो अबो जो शाग थियो, इहो राग त ॾिसो, असांजा वेढ़ा वसंदा रहिया, इहो वेराग त ॾिसो, असां सभिनी खां भलो नबी सरदार हुआ, सभु को यार अॼुकल्ह पैसे जो यार आहे, सभु को अॼुकल्ह पैसे जो यार आहे, कुर्ब जो रहियो न को किरदार आहे, सभु को अॼुकल्ह पैसे जो यार आहे। साईं हा अली गुल तोखे मौक़ो ॾियूं था। इश्क तुंहिंजे जी आहे उल्टी बांधी, इश्क तुंहिंजे जी आहे उल्टी बांधी, चई कई रुलाए छॾे गोहर गाज़ी, इश्क तुंहिंजे जी आहे उल्टी बांधी। इश्क वारे खे ॾिस कीअं करे थो ऐलान, के करे थो जिन, के करे थो इंसान, किन खे तकबर ॾेई करे छॾियईं तालान, किन खां ढेर इबादत कराए करे छॾियईं शैतान, किन खे जन्नत ॾिनई, किन खे कयईं दोज़ख जो दरबान, इन इश्क वारे जी अथई बेरिया बांधी, इश्क तुंहिंजे जी आहे उल्टी बांधी, इश्क तुंहिंजे जी आहे उल्टी बांधी। चई मूसा खे कीअं कलीम लाइ बणाए थो, तूर ते तजली ॾेई बेहोश कराए थो, अफ़ज़ल आला शान तुंहिंजो साईं, फिरोन खे कीअं मूसा खां माराए थो, हेॾो हुस्न ॾेई यूसुफ खे मिस्र में खपाए थो, पोइ बि अर ज़ुलेखा जो नौकर कयईं न्याज़ी, इश्क तुंहिंजे जी आहे उल्टी बांधी, इश्क तुंहिंजे जी आहे उल्टी बांधी। चई हुते थो ज़करिया ते कर्ज़ु हलाई, हिते थो इब्राहिम जे अड़ा खे विसाईं, हुते जर्जील खे कीअं थो जलाई, हिते इस्माइल खे थो ज़िबह खां बचाई, हुते थो शाह सिकंदर सॾाई, हिते याकूब खां तौबा कराई ताज़ी, इश्क तुंहिंजे जी आहे उल्टी बांधी, इश्क तुंहिंजे जी आहे उल्टी बांधी। चई करबला जे किसे जो वॾो अरमान आहे, मांझी ऐं मोरनि जो छो न मान आहे, शिमर त यज़ीद पलीत शैतान आहे, कासिम घोट अकबर शहीद छा उन्हनि जो बि शान आहे, रोए पई ज़मीन आसमान रुनो जिन ई इंसान आहे, अब्बास जूं बांधूं कटाए छॾियईं, सॼो आहे गाज़ी, इश्क तुंहिंजे जी आहे उल्टी बांधी, इश्क तुंहिंजे जी आहे उल्टी बांधी। चई किथे शम्स जी खलड़ी लहराई अथई, किथे मंसूर खे फाई चढ़ायो अथई, किथे बिलावल खे घाणे में पीड़ायो अथई, कंहिंजो शान न मान करायो अथई,
किथे वरी रांझे के दर दर रुलायो अथई किथे मजनू खे मस्त करे ॾिनई बर जी बांधी इश्क तुंहिंजे जिया उल्टी बांधी इश्क तुंहिंजे जिया उल्टी बांधी चई सुहिणीअ खे सिकई मेहर जी वञे पई हुन पार ससुई रोह में रुले पई पुछे पई पुनूअ जा पार मूमल खे मोहबत मारे वेठो दर्दन लायसि ददकार लीला खे चने सर छिनी कयो आधार मारूई खे उमिरि खणी आयो रोए पई ज़ारो ज़ार हींअर हीरे जो हुकुम न हलियो जो रांझे सां ई राज़ी इश्क तुंहिंजे जिया उल्टी बांधी इश्क तुंहिंजे जिया उल्टी बांधी चई केई छॾई मीर माराए केई छॾई आशिक रुलाए केई छॾई फरहाद फेराए केई छॾई भौर बुलाए केई छॾई रिंद रड़ाए अली गुल जी तो दर आहे आज़ी इश्क तुंहिंजे जिया उल्टी बांधी इश्क तुंहिंजे जिया उल्टी बांधी केई रुलाए छॾई गोहर गादी इश्क तुंहिंजे जिया उल्टी बांधी वाह सजणो ॾेही ऐं परॾेही मुंहिंजा पिरी प्यारो आलमी उताक जो ही स्पेशल प्रोग्राम असां करे रहिया आहियूं सिंध टीवी जे ब्यूरो ऑफिस हैदराबाद मंझां ऐं मूंसां मुंहिंजो दोस्त तमामु बहितरीनु भलोड़ शाइर ऐं भलोड़ कंपियर बि अॼु गॾु आहे मोहतरम राजा रुस्तम पालारी जी राजा साईं कीअं पियो लॻे महिरबानी साईं साईं अली गुल त सफ़ा दिलि ठारे छॾी सभई जेके ज़िंदगी जा रंग थे हुन पंहिंजे शेरनि में उते रखिया हुआ ऐं सची पुछो त तमामु घणी ख़ुशी थी अॼु लाइव प्रोग्राम में लाइव दोस्तनि सां ॻाल्हाईंदे हुन सां कचहरी कंदे हुननि जी शाइरी ॿुधंदे तमामु घणो मज़ो पियो अचे तमामु बहितरीनु ऐं दोस्त जेके असां सां गॾु आहिनि हिन आलमी उताक में सऊदी अरब खां पाण खे ॿुधी रहियो आहे मोहतरम गुलहसन सोलंगी ऐं उहो हिन असांजे अली गुल रिंद जे हिन बैत खे साराहे पियो ऐं देशी रजब लाशारी ॿुधनि पिया पाण खे हिन कचहरी में गॾु आहिनि एडी खोसो पाण सां गॾु आहे लुकमान रिज़वी पाण सां कराची खां गॾु आहे ऐं ज़ुल्फ़कार अली नूहाणी काछे खां पाण सां गॾु हूंदा आहिनि मीर मुजाहिद ख़ान मीर सजाद ख़ान शाहिद ख़ान नूहाणी माजिद अली ऐं उन सां ॿिया दोस्त आहिनि गुलहसन अवां जेको आहे सो पैसे जी ॻाल्हि खे बि सारायो आहे अवां जी महिरबानी रजब अली सारियो पाण सां गॾु आहे अल्लाह बचायो राहू सिंध जो तमामु बहितरीनु लेखारी गुलहसन गुल अवां जूं महिरबानियूं ही काफ़ी दोस्त मोहतरम हाकिम अली पाण सां गॾु आहे ऐं आलमी उताक में परॾेह खां ऐं असां सां मोहतरम एडवोकेट ग़ुलाम नबी ही वारह खां कंबर शहदाद कोट खां दोस्त आलमी उताक में गॾु हूंदो आहे ऐं जाम सिंधी रसूल बख़्श लाड तमामु वॾो अंग आहे साले संजराणी तमामु जामशर जो भलोड़ शाइर पाण सां गॾु आहे ऐं हींअर असांजे आलमी उताक में पाण सां गॾु आहिनि ऐं असां थोराइता आहियूं सभिनी सॼणनि जा जेके पाण सां जी अव्हां वटि बि के नाला आहिनि त ॿुधायो साईं असांखे बि असांजा सिंध जा भलोड़ शाइर ॿुधनि पिया हुसड़ी में असांखे ॿुधे पियो असांजो दोस्त मुनीर पंवर उमरकोट खां असांजी भेण जीजल प्रीत पाण बहितरीनु शाइर बि आहे उहा बि असांजी हिन फेसबुक लाइव ते कचहरी ॿुधे पई अब्दुल जब्बार पलारी हैदराबाद में असांखे ॿुधे काफ़ी नाला आहिनि साईं बिलाल ओठे जो फर्ज़ंद असांखे ॿुधे पियो ज़मीर बिलावल ओठो वाह ऐं देश परदेस असांखे काफ़ी प्यारा दोस्त ॿुधनि पिया अब्दुल गनी बिजोरो बिलावल यूसुफ पलारी कुझु नाला असांखे रहिजी बि वेंदा छो जो दौरान प्रोग्राम पर असां चाहींदासीं कुझु दोस्तनि जा नाला खणंदा हलूं सो वॾियूं मोहबतूं जिन दोस्तनि जा नाला न खणी सघियासीं उहे नाराज़ न थियनि शाह मोहम्मद चांग झमकीर में असांखे ॿुधे पियो लुकमान रिज़वी देश परदेस सभिनी प्यारनि खे असां भलीकार चवंदासीं ऐं हीअ आलमी उताक जो बहितरीनु प्रोग्राम अवांजे नाव करियूं पिया स्टूडियो मां सिंध टीवी जी स्टूडियो मां ऐं असां इहे सभु असांजा प्यारा प्यारा सुगड़ परे परे खां कई आया जिन सां अव्हांखे मुखातिबु कंदासीं उन्हनि खां ख़ूब शाइरी ॿुधंदासीं ऐं यकीननि दोस्त पाण सां गॾु आहिनि एम ए भुट्टो सिंधी पाण सां गॾु आहे शफ़क़त शेख पाण सां गॾु आहे ऐं लिखंदा साईं अव्हांखे जस हुजे अव्हां जी महिनत खे सलाम तमामु बहितरीनु प्रोग्राम अहिड़े प्रोग्रामनि जो सिंध हर तमामु जी सिंध में तमामु घणी ज़रूरत आहे ऐं अहिड़नि प्रोग्रामनि सां सिंध जी सकाफ़त ॿोली ऐं अदब खे हथी मिलंदी जी दोस्तो असां हैदराबाद सिंध टीवी जे ब्यूरो ऑफिस स्टूडियो मंझां अवां सां लाइव आहियूं हिन आलमी उताक कचहरी में ऐं असांजा सिंध जा तमामु असां सां भलोड़ सुघड़ गॾु आहिनि राजा रुस्तम पालारी ऐं मां अवां जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह अवां सां मुखातिबु आहियूं ऐं अवां जूं मोहबतूं अवां जा कुर्ब अवां जूं चाहतूं अवां जा मोहबत भरिया मैसेज असांखे ॿुधाइनि पिया हैदर अली मदीने मुनव्वरा खां सलाम चवे थो सजण अवां जूं महिरबानियूं हींअर असां सां तमामु झूनो ऐं भलोड़ सुघड़ मोहम्मद याकूब जागीराणी प्रोग्राम में लाइव आहे साईं खे भलीकार चवंदा आहिनि प्रोग्राम में साईं खां चवंदासीं तारीफ़ कराए ऐं अलाह जे ॾिने मां कुझु असांखे ॿुधाए मोहम्मद याकूब साईं भलीकार असां वटि आया आहियो अवां जी महिरबानी
अल्लाह जे एहसान साईं तव्हां ख़ुशि आहियो अल्हम्दुलिल्लाह से खैर राम तव्हांजे खैर साईं सभु रब जा करम मालिक जा करम तव्हां ख़ुशि आहियो ऐं छा था ॿुधायो असांजे आलमी पहिरियां उताक तारीफ़ में असांखे कराईंदो असांजे महबूब दोस्तनि खे नालो मोहम्मद याकूब ज़ात जागीराणी जी साईं जी तव्हांजे आॾो पेश आहियां वाह वाह अर्ज़ु आहे त सिफ़त करियां थो सोणे जी जेको आहे सरदार सभनि में वाह 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 सिफ़त करियां थो सोणे जी जेको आहे सरदार सभनि में पसी दुर्ग दिल बर जा न के कारधू कंद खणनि पसी आईना मुंहिंजे अजीब जूं मलकत मुद्रा कनि कौल नैन मुंहिंजे कामिल जूं पिसंद उते त पवनि नैननी तर नाफ़े जूं वध तरनीअ खां तजलनि तुलंग वार ॾिसी तवंगर जा सिसियर पिया सुॾकनि वाह वाह जे चकर चोरे चौरंगो ते वध अलीअर खां उडलनि वाह 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 पसी मुंहुं मुंहिंजे महबूब जा विसियर पिया वसनि वारण गुंटो गोहर अॻियों छा अहिड़ी हालत हलनि जो वसूमत मुंहिंजे मोर अॻियों पिया निवड़ी नियाज़त कनि कुंजल पील फताह अॻियों पिया पसियो लोॾल कनि मालिक घुरायसि महराज ते पिया अहिड़ा कुर्बत करनि जो 50 मोह बि 5 वक़्त कराए पिया उमत ॾे था अचनि वाह जागीराणी वाह लयल पो पान सां प्रिय ख़ातिर पियूं जुमिले जोड़ त कनि शम्स कमर भी शौक़ मां पिया कलमो पाक पढ़नि कई टल लयस करार पिया जान बाॾो त झुकनि सवा लख नबी साजन खां पिया दुरुस्त दान घुरनि सुभान अल्लाह साईं ॿिन्ही जहाननि जूं बरोच चवे पिया कुल ई ॻाल्हियूं कनि अदा खणंदो बार खुयनि छलकंदो यादगिरियूं याकूब चवे वाह याकूब जागीराणी वाह 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 सिफ़त करियां थो सोणे जी भले जग चवे जाज को वाह हे मोरदान महबूब जूं जे सफ़ा ॾिसे साल को त शहर ठाहे शौक़ मां सिकम जा सादिको केॾो कुर्ब थुसि कादर जो मरहबा चवेसि पियो मालिको इहो पूनम आयो परे खां ॾिसी शुक्रान करे शार को पसीअन फुकुंडू अजीब जो रखे तो न तालुको सिन सन्ना सोणा मटु नाहे माणिको हाथाणी चवे हरने खे वञी हलत सोणे खां सिको परंदा पखी जिन जीता हर क़िस्म जो हाज़िको हंडवा हैरान थिया हबीब ते हुत तराज़िया राज़िको उल्टा खां वधे अंगड़ा हले नाज़म जा नाज़िको मुश्तागन सां मिठो ॻाल्हाए पियो लुत्फ़ करे लाइको 16 सिंगार अथसि सिर में छल ख़ैरु करे सिखाल जो ज़हब जे ज़ेवरनि खां सोन खां वधीक ज़हब जे ज़ेवरनि खां ज़्यादा ठहे ॾिसी इंसान थिए आशिको वाह गुरू कंदड़ वरी पिया अचे निवड़ी किरियो नानको याकूब यूनुस दाऊद दिल लाए दिल बर सां ॾिसी शोएब थियो शाइको सभिनी सोहणनि सयूं ॾिनियूं पियो मञे मलाइको वाह वाह हुस्न में हिकु अथव मुंहिंजो जानब जागीराणी वाह 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 राजा रुस्तम पंहिंजो मोहम्मद याकूब जागीराणी तमामु सिंध जो भलोड़ सुघड़ पंहिंजे आलमी उताक में ऐं आलमी उताक में असीं उन्हनि सजणनि जा बि थोरा मञूं जेके पाण खे ॿुधनि पिया हा साईं दुबई मां असांखे असांजो प्यारो दोस्त ॿुधे पियो ज़ुल्फ़कार अली नुहाणी चए पियो दुबई मां जावेद अली तुनियो ऐं अली शेर तुनियो ख़ासि सलाम अब्दुल फताह तुनिए खे दुबई खां असांखे ॿुधे पियो कि मदीने मुनवरा मां ॿुधनि पिया ख़ान मोहम्मद हिंगोर जो असांखे ॿुधे पियो ऐं अमीर अली तुनियो मौलवी मसूद अहमद खुआरो ऐं हैदर अली बंगलाणी चए पियो वाह उस्ताद जागीराणी वाह ज़बरदस्त मोर साईं खे साराइनि पिया खां पाण सां अमान खां गॾु आहे आलमी उताक में अमीर अली तुनियो हा अमान खां असांखे अमीर अली तुनियो ॿुधे पियो माशाल्लाह ज़बरदस्त प्रोग्राम जी साराह करे पियो ऐं मदीने मुनवरा में साईं एजाज़ अली शाह असांखे ॿुधे पियो वरी महिरबानी मोहबतूं साईं अल्लाह पाक तव्हांखे ख़ुशि रखे वाह चाचा जागीराणी अमीर अली तुनियो चए पियो MA भुट्टो सिंधी असांखे ॿुधे पियो ख़ान मोहम्मद हिंगोर जो ऐं मुनीर पंवर असांखे ॿुधे पियो शाह मोहम्मद चांग अब्दुल जब्बार पालारी गुलाम नबी जाखरो सोंडा में नज़र जमारी असांखे ॿुधे पियो असांजी भेण जिजल प्रीत महिरबानियूं सभिनी प्यारनि जूं मोहबतूं ऐं नईंग शरीफ़ खां ख़ासि सलाम चवे पियो मीर मोहम्मद पनाह नुहाणी ख़ान मोहम्मद नुहाणी मोहम्मद परियल नुहाणी ऐं ग़ुलाम नबी नुहाणी भाउ वालेकुम अस्सलाम हाशिम लतीफ़ पाण सां लाड़पट्टी खां गॾु आहे ऐं अवां सभिनी सजणनि जूं महिरबानियूं मोहम्मद याकूब अञा भला जॾहिं मां कुझु ॿुधायो त असांजा सजण ॿुधनि आलमी उताक में सजणो असां सां लाइव खोड़ सारा सुघड़ मौजूदु आहिनि जिन खां असां अव्हांखे फ़न ॿुधाए रहिया आहियूं हिकिड़ो मुंहिंजे ॾाॾे जो शहर आहे वाह वाह उन में से नुक़्ता कोन्हनि वाह वाह शहर आहे जेको बि महबूब जो सना आहे पर उन में नुक़्तो न नुक़्तो न न बिना नुक़्ते जे शहर कारीगरी आहे सुघड़ा आहे त दादलो दिलदारा असुल में अदाह
वाह सूर सूर में हर हर सदा सारा वाह वाह मलूक मुल्क में मालिक मको ऐं माह घर घर में हुल हाकारो मौलूद ऐं मदाह आहू दुर्ग दम दम कर कहण लाइ काह काकुल ककर कारा सदा सोना वाह लख सरदार सलाम लाइ हा रहा कुराह गोला गदागर सव सौदागर आमा साउआह होर घोर घुमण में सोणल सोणो सदाह आसिक आसू साह मिलो मेरे में अली शेर चढ़ वाह वाह मोहम्मद याकूब नाले में सही अके नुक्ता ईंदा अली शेर नाले खां सवाइ पंहिंजो रसम साईं ही कारीगरी आहे असांजे सुगड़नि जी वॾी कारीगरी ऐं सुगड़ाइप इन खे चइबो आहे बिना नुक्ते बैत कड़ो मंझि करे ऐं कॾहिं कॾहिं हिकु नुक्ते सां बि असांजा सुगड़ बैत पेश कंदा आहिनि बिल्कुलु ऐं ॿिनि नुक्तनि सां बि जेको आहे सो उहो पूरे बैत में नुक्तो आहे कोन सवाइ शाइर जे नाले खां सवाइ हा बिल्कुलु बिल्कुलु असांजो साईं ख़ान मोहम्मद हिंगोर जो असांजे महिराण अख़बार जो अॻूणो एडिटर तमामु बहितरीनु पाण अदीब आहिनि ॾाहा आहिनि आलमी औताक़ जे सजण सभिनी सुगड़नि खे साईं सलाम चवे थो साईं सभई दोस्त तव्हांखे वालेकुम सलाम चवनि था तव्हांजी महिरबानी ऐं हाणे चाहींदासीं त असांजो अहमद अली उतरादी साईं गॾु आहे असांजी कुंड में वेठो कुंड में वेठो आहे असां साईं खे चवंदासीं त उहो अचे माइक जे वेझो थी ऐं पाण दोस्तनि खे अलाए ॾिने मां कुझु ॿुधाए तारीफ़ कराए अहमद अली साईं अव्हांखे अमान खां दुबई खां सऊदी खां परदेह खां असांजा दोस्त सॼी सिंध जे कुंड कुड़छ उत्तर लाड़ काछे कोहिस्तान मञा ॿुधनि पिया ऐं अव्हांजे उन्हनि सॼणनि खे जेको आहे असांजनि पिणी प्यारनि खे उहो फ़न ॿुधायो जो उन्हनि जी दिलि ठरी पवे छा था ॿुधायो तारीफ़ करायो सलाम साईं मुंहिंजो नालो अहमद अली उत्तरादी आहे तख़लुस आहे उत्तरादी तख़लुस आहे तव्हांजो असुल तव्हांजो ॻोठु कहिड़ो आहे असुल शदाद कोट खां ॿाहिरि असांजो पंहिंजो ॻोठु आहे जेको आहे छाजड़ी बि चइबो आहे छाजड़ी फोरड़ो रपे टई ॻोठ यानी चांडियनि जा ई लॻो लॻिया आहिनि अहमद अली उत्तर माना चांडिया आहियो तव्हां ज़ात जा जी साईं हा इहा ॻाल्हि असांजा सजन ॿुधंदड़ सम्झनि त तारीफ़ थींदो वञे न ख़बर पवे असांजा दोस्त जेके लाइव ॿुधनि पिया देश परदेस तव्हांखे हा जी दोस्तो असां ब्यूरो चीफ सिंध टीवी जी ऑफिस हैदराबाद मंझां अव्हां सां लाइव आहियूं ऐं असांजा तमामु भलोड़ ॾाहा ॾात दणी हिन आलमी औताक़ में अव्हांखे ॾात जा जोहर ॾेखारीनि पिया जी अहमद अली उत्तरादी साईं अर्ज़ु थियो त शल देश जा दिलबर अॻियां रंग ॾिसां मां वाह वाह शल देश जा दिलबर अॻियां रंग ॾिसां मां जिथे माल चारींदा मारूं हा झला उहे झंग ॾिसां मां शल देश जा दिलबर अॻियां रंग ॾिसां मां साईं सदाई मौज में मेहरान ॾिसां मां सोन चांदी संधी हिते खाण ॾिसां मां सरसब्ज़ पंहिंजी सिंधड़ी सावाण ॾिसां मां टोपी अजरक पटको पहराण ॾिसां मां मुर्कूं मारुनि मुंहं ते लालाण ॾिसां मां सूर्य सिंधी सुहिणा अड़बंग ॾिसां मां शल देश जा दिलबर अॻियां रंग ॾिसां मां साईं ॿारनि सुधो बननि में हारी ॾिसां मां लसी मानी मथे ते उहा नारी ॾिसां मां हर संवर कुल्हे ते पांजारी ॾिसां मां कोडर कुहाड़ी हथ में डांदारी ॾिसां मां सराउ सावणी सुठी हिते सारी ॾिसां मां बना ॿारहं दड़ियूं उहे दंग ॾिसां मां शल देश जा दिलबर अॻियां रंग ॾिसां मां साईं हारी नारी सभु हिते ख़ुशहाल ॾिसां मां अननि जूं भरियल गाॾियूं ज्वाल ॾिसां मां सुहिणा ठहियल पला पलियूं पाल ॾिसां मां पोयाड़ीअ जो पटन ते माल ॾिसां मां भूरियूं भोलियूं कारियूं कुंडियूं चाल ॾिसां मां वाहन पासे वॾा सरन संग ॾिसां मां शल देश जा दिलबर अॻियां रंग ॾिसां मां साईं मारूअड़नि जा मतल वरी वेढ़ा ॾिसां मां ओताकुनि में कचहरियूं ऐं पोढ़ा ॾिसां मां भला भला ॾांदनि जा जोड़ा ॾिसां मां वॾा वॾा घरनि खे लोढ़ा ॾिसां मां पटन ते घुमंदे उठ घोड़ा ॾिसां मां मलहनि जूं जाठा अड़ियूं अंग ॾिसां मां शल देश जा दिलबर अॻियां रंग ॾिसां मां साईं मस्जिदनि जा वॾा मीनार ॾिसां मां क़ुरान पढ़ंदे नंढा उते ॿार ॾिसां मां आज़ान ॾींदड़ उहे अखियुनि ठार ॾिसां मां निमाज़ लाइ नंढा वॾा तयारु ॾिसां मां हर कंहिंजो पाण में प्यार ॾिसां मां हवा जा खुलियल मथां मंग ॾिसां मां शल देश जा दिलबर रंग ॾिसां मां साईं मारूअड़नि जा मतिलब साईं सालिक सुगड़ सभई उहे सियाणा ॾिसां मां सालिक सुगड़ सभई उहे सियाणा ॾिसां मां कचहरियुनि जा कोॾिया राज राणा ॾिसां मां सुहिणा सभई मोर मोतिन दाणा ॾिसां मां भला भला मेहन जा भाणा ॾिसां मां लसी खीर मखण संदा चाणा ॾिसां मां तन वाड़नि में वछेरनि खे वंग ॾिसां मां
चल देस जा दिलबर अॻियां रंग ॾिसां मां अहमद अली उतरादी वाह। साईं किरड़ कंडियूं लयूं लाणा गुगूतन में तारा ॾिसां मां सुबुह शाम लातियूं लवनि तितर उहे कारा ॾिसां मां वलर करे वरी अचनि पखी सभई सारा ॾिसां मां वया गेरा गुटू पाले वरसे प्यारा ॾिसां मां भाड़ू भरमा भड़का ॾियनि निमाणा ही न्यारा ॾिसां मां कुंजूं कोयल कबरियूं कारा कायर कंग ॾिसां मां चल देस जा दिलबर अॻियां रंग ॾिसां मां साईं ज्वार कमद कणक हिते भली ॾिसां मां ज्वार कमद कणक हिते भली ॾिसां मां सरिया मटर चणनि जी पली ॾिसां मां थधा भरियल मट दिलो दिली ॾिसां मां खुशहाल पंहिंजो देश अहमद अली ॾिसां मां घर घर में ख़ुशियूं चांडिया हली ॾिसां मां उतरादी उन्हनि जा रस्ता चारा लंघ ॾिसां मां चल देस जा दिलबर अॻियां रंग ॾिसां मां जिते माल चारींदा माण्हू हा झला उहे झंग ॾिसां मां चल देस जा दिलबर अॻियां रंग ॾिसां मां वाह उतरादी वाह राजा रुस्तम तमाम अॼु कचहरी लाइव उतरादी चारई पासे सखणी हो हाओ हाओ न न अञा ॾात धणी पाण वटि अञा वॾे अंग में मौजूदु आहिनि ऐं आलमी उताक में अॼु लाइव असांजा तमामु भलोड़ सुघड़ पाण सां गॾु आहिनि ऐं केतिरा ई दोस्त लाइव पाण खे ॿुधनि पिया। हा साईं काफ़ी देश परदेस असांखे ॿुधनि पिया ज़ुल्फ़कार अली नुहाणी असांखे ॿुधे पियो वारह खां मौलवी निसार अहमद गाॾई सोहेल अहमद तुनियो शम्सुद्दीन सुमरो ऐं ज़ुबैर अहमद तुनियो सभिनी असां महबूबा दोस्तनि खे भलीकार चवंदा ज़ुल्फ़कार अली नुहाणी असांखे ॿुधे पियो इस्लामाबाद खां पाक आर्मीअ खां मुख़्तियार अहमद तुनियो असांखे ॿुधे पियो इस्लामाबाद में ऐं शाइर जलाल शेख लिखे थो साईं अस्सलाम वालेकुम मां वञे प्रोग्राम आलमी उताक में पहिरियों भेरो शामिलु थी रहियो आहियां तव्हांजो प्रोग्राम ॾाढो वणे थो मां उस्ताद करीम बख़्श मुल्क जो शागिर्द आहियां जलाल शेख करमपुर बिजाराणी ज़िलो कश्मीर हाओ करीम बख़्श मलिक असांजो तमामु बहितरीनु भलो सुघड़ आहे ऐं लोक शाइर आहे ऐं फैज़ मोहम्मद लाचारी पाण सां परॾे खां गॾु हूंदा आहिनि ऐं असांजो साईं मोहतरम ख़ान मोहम्मद साहिबु असांजी हिन कचहरी में मौजूदु आहिनि जॾहिं असांजे प्यारे दोस्त सुगड़नि जे सरवाण आजिज़ रहमतुल्लाह लाचारी जी क़यादत में सुगड़नि खे दिलि सां मुंहिंजे ॻोठु ढलिया तालको खिपरो में अचण जी दावत अर्ज़ु आहे साईं तव्हांखे दावत ॾिए पियो सुगड़नि खे दावत ॾिए पियो ऐं इहो हाणे बिल्कुलु इनशाअल्लाह मुंहिंजी दावत क़बूल आहे ऐं असांजे आलमी उताक में अॼु जेके सुगड़ मौजूदु आहिनि उन्हनि सभिनी खे दावत ॾियूं था ऐं अवां जी उन कचहरी में ज़रूरु शामिलु बिल्कुलु टाइम कढी करे ज़रूरु साईं वटि कचहरी कबी असांजा जेके दोस्त असांजे सुगड़ आया आहिनि उन्हनि खे असां अर्ज़ु कंदासीं कॾहिं साईं वटि हली कचहरी कंदासीं ऐं असांखे हेॾां बि आरजे साईं मोहम्मद ख़ान महिरी ॿुधे पियो ऐं असांजी भेण जीजल प्रीत ॿुधे पई यूसुफ सोलंगी असांखे ॿुधे पियो मोहम्मद वसीम पलारी नूरियाबादी नगरी में महरम बबर असांखे ॿुधे पियो साईं शाह बुखारी में हीउ पाण तमामु सुगड़नि जी कचहरी खे जाम पसंदि कंदो आहे पाण सां कचहरियूं हुनजूं थींदियूं रहंदियूं आहिनि महरम बबर ऐं हैदर अली बंगलानी पाण सां गॾु आहे मदीने मुनवरा खां प्रोग्राम ॿुधे पियो हैदर अली अवांजी महिरबानी फ़क़ीर गुलबहार बुघियो पाण सां गॾु आहे ऐं सलाहुद्दीन नुहाणी पाण खे ॿुधी रहियो आहे चए पियो त मां अॼु पहिरियों दफ़ो पियो ॾिसां ऐं खमीसो मल विछनाणी सांगड़ खां चए पियो अस्सलाम वालेकुम साईं वालेकुम सलाम सलाहुद्दीन नुहाणी चए पियो तमामु बहितरीनु प्रोग्राम थी रहियो आहे राजा रुस्तम हाणे कचहरीअ जे तरफ़ हलूं ऐं पाण अॼु मौजूदु आहियूं सिंध टीवी जे ब्यूरो ऑफिस हैदराबाद सिंध कचहरीअ वारे स्टूडियो में ऐं उतां आलमी उताक जो ई लाइव प्रोग्राम करे रहिया आहियूं अहमद अली असांखे लतीफ़ साईं जे हवाले सां सिंधी ॿोलीअ जे हवाले सां जेको लतीफ़ साईं जो किरदारु आहे उन ते हिकिड़ो बैत ॿुधायो त वरी हिकु ॿिए सुघड़ खे आलमी उताक में दोस्तनि खे ॿुधायूं साईं अर्ज़ु थियो त कई मशहूरु मुल्कनि में सिंधी ॿोली भिटाई आहे वाह 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 कई मशहूरु मुल्कनि में सिंधी ॿोली भिटाई आहे ॾिनी जीजल आहे जेका चई लोली भिटाई आहे साईं कयां ई सैर मुल्कनि जो घुमी सिंध बि ॾिठी आहे मिठो आहे मुल्क मदनी जो तंहिंखां पोइ सिंध मिठी आहे चयां ई सोन आहे सिंधड़ी मिठी तंहिंजी मिठी आहे उहा मेहराण जी मस्ती ॾिठी छोली भिटाई आहे कई मशहूरु मुल्कनि में सिंधी ॿोली भिटाई आहे आहे सरदार सूफ़िन जो सरासर सच लिखियो आहे रिसालो शाह जो शाहिद अञा ताईं रखियो आहे मज़ो इन में आहे जेको उहो सूफ़िन चखियो आहे लिखियल जा सिट आहे सुहिणी सिटरी सवली भिटाई आहे कई मशहूरु मुल्कनि में सिंधी ॿोली भिटाई आहे चवे अहमद अली चांडियो उन जा गीत ॻायूं था साईं जे शान में शेर थोरा असां बि ठाहियूं था
चवे अहमद अली चांडियो उन्हीं जा गीत ॻायूं था साईं जे शान में शहर थोरा असां बि ठाहियूं था करे मेला वॾियूं मुचियूं मुल्कनि खे ॿुधायूं था समूरी शाइरी सिंधी उहा खोली भिटाई आहे कई मशहूर मुल्कनि में सिंधी ॿोली भिटाई आहे सिंधी ॿोली भिटाई आहे सिंधड़ीअ जो हिकिड़ो ॿुधायो सिंधड़ी हा सिंध धरती में पाण वेठा आहियूं ऐं सिंध टीवी जे स्टूडियो में वेठा आहियूं आलमी उताक कयूं पिया सिंध जे सिंध जे हवाले सां बि को शेर हुजणु खपे ओतिरा दी सिंधी माण्हू ऐं हुन जे हवाले साईं अर्ज़ु थियो त या ख़ुदा हिन सिंध खे हरदम सदा आबाद कर। आमीन आमीन ॾाढा आमीन चओ वाह या ख़ुदा हिन सिंध खे हरदम सदा आबाद कर धारिया न अचे धाड़ा हया तन खे तूं बर्बाद कर या ख़ुदा हिन सिंध खे हरदम सदा आबाद कर। वाह 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 साईं जी दोस्तों ॾेह ऐं परॾेह में जेके असां सां गॾु आहियो असांजी हीअ जो की आलमी उताक सिंध टीवी जे ब्यूरो ऑफिस हैदराबाद मंझां ऐं कीअं लॻे पई तव्हांखे पंहिंजी राय ज़रूरु ॾींदा कमेंट्स करे असांखे हिन फेसबुक लाइव जे थ्रू बि ॿुधाए सघो आजिज़ रहमतुल्लाह लाशारी ऐं आऊं जो पंहिंजो राजा रुस्तम पालारी अॼु साईं सां गॾु मूंखे वॾो तमामु एज़ाज़ु सम्झां पियो साईं आजिज़ रहमतुल्लाह लाशारी सां मुलाक़ात थींदी रहंदी आहे कुर्ब कचहरियूं थींदियूं रहंदियूं आहिनि पर अॼु सिंध टीवी जे हिन स्टूडियो में मौजूदु साईं सां गॾु प्रोग्राम करण जो मुंहिंजे लाइ वॾो एज़ाज़ु आहे। जी अहमद अली साईं अर्ज़ु थियो त या ख़ुदा हिन सिंध खे हरदम सदा आबाद कर धारिया न अचे धाड़ा हया तन खे तूं बर्बाद कर या ख़ुदा हिन सिंध खे हरदम सदा आबाद कर। वाह 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 साईं सभा जी सिंध वारनि सूर हिन केॾा सठा वाह वाह साईं वियो मज़ो आहे छॾे उहे मोहबती माण्हू विया को नथो कंहिंखे चवे हिते लालची हिन सभु थिया ना आहे राणी ना आहे राणो दाह पोइ कंहिंखे ॾियां फासिजी वियायूं फॾनि में तन खां तूं आज़ाद कर या ख़ुदा हिन सिंध खे हरदम सदा आबाद कर। साईं झांगी वीचारा झंग में मारूं काहे माल विया कहरी अचे काहे पयनि रत में थी लाल विया कोन्हनि भिटुनि जे मथां छेलनि संदा छाल विया मोटा आहे मारुनि खे साईं तन जो ई तूं दाद कर या ख़ुदा हिन सिंध खे हरदम सदा आबाद कर। साईं दरिया तो सुकंदो वञे ॿेला बि विया आहिनि ॿरी काथे थियूं मच्छियूं मरनि कोन बतिया का दरी मल्लाह मिसकिननि जी बि ॿेड़ी बि कान आहे तरी दरिया खे दहशत हुजे या दुश्मन नाबूद कर या ख़ुदा हिन सिंध खे हरदम सदा आबाद कर। वाह 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 उतरा दी वाह सभा जी सिंध वारनि सूर हिन केॾा सठा बेगुनाह बमन में मिसकीन हिन कई कुठा करे रीहूं वतन रड़ंदा कुराड़ा कल्ह उहे आ मुंहुं ॾिठा वैरान घर जेके थिया तन खे तूं ई शाद कर या ख़ुदा हिन सिंध खे हरदम सदा आबाद कर। चांडिया अलाए छा थियो जो वठ वठां पई आ लॻी पहिरियां सुकूनो सिंध में कोन हुई काथे ठगी कोन था हाकिम ॿुधनि धारिया बि कनि था हिते मगी छॾ ॿियनि खे अहमद अली हाणे रब खे ई फरियाद कर या ख़ुदा हिन सिंध खे हरदम सदा आबाद कर या ख़ुदा हिन सिंध खे हरदम सदा आबाद कर। वाह 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 राजा रुस्तम कीअं पियो लॻे दोस्तों आलमी उताक में अॼु अव्हां सां ब्यूरो ऑफिस हैदराबाद सिंध टीवी जे ऑफिस में अव्हां सां गॾु आहियूं मां आहियां अव्हां जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह जो पंहिंजो राजा रुस्तम पालारी असांजा महबूब सुगड़ परे परे खां असां वटि कई आया आहिनि सिंध टीवी जे हिन लाइव प्रोग्राम में लाइव प्रोग्राम दौरान रिकॉर्डिंग महबूब दोस्तनि सां फेसबुक लाइव जे थ्रू देश परदेश असां सां मुखातिब आहियूं ऐं अव्हांखे असांजो प्रोग्राम कीअं लॻे पियो पंहिंजी राय ज़रूरु ॾींदा। राजा साईं हींअर असांखे जॉइन कयो आहे आलमी उताक में मदीने मुनवरा खां तमामु भलोड़ शाइर आहे ऐं संदसि ॾात ऐं ॾाहप जे हवाले सां तमामु वॾो किरदारु रहियो आहे मोहतरम मोहम्मद मोहसिन कासमी चांडियो छो त अहमद अली चांडियो अकबर चांडियो हेॾां वरी सरदार चांडियो वेठो आहे उन खां त असां अहमद अली साईं असां चांडियो जो नक आहे वाह साईं वाह वाह साईं वाह वॾो एज़ाज़ु थियो मोहम्मद मोहसिन साईं पाण शाइर आहे शाइर जो पासो वठंदो वरी चांडियो आहे चांडियो थियो तो परे खां ज़हर खे ज़हर मारे वाह वाह हाणे आउं भायां थो त सजननि खे ॾेही परॾेही जेके पाण खे ॿुधनि पिया उन्हनि खे हाणे अली दोस्त असांजो तमामु भलोड़ शाइर आहे लाखो हैदराबाद सां ताल्लुक़ रखे थो कंदासीं साईं अली दोस्त खे त साईं अली दोस्त तारफ़ कराए पंहिंजो दोस्तनि खे ऐं पाण कहिड़े शेर सां वाबस्ता आहे नालो संदसि तारफ़ असांखे त ख़बर आहे पर वरी दोस्तनि खे ॿुधाईंदो त वधीक बहितर। जी साईं मुंहिंजो नालो दोस्त अली आहे जी साईं असुल मां वेठल आहियां तालका गंबड़ जो वाह असांजे इर्द गिर्द जो माना हेॾां सोबो जहिड़ो तालको लॻंदो आहे वाह हेॾां गंबड़ तालको लॻंदो आहे उनजे विच में असांजो ॻोठ वॾा लाखा आहे वॾा लाखा जो मां रहां डिस्ट्रिक्ट खैपुर जो हिन वक़्तु मुंहिंजी जेकी राइश आहे उहा कासमाबाद हैदराबाद में आहे दिलि चाहे थी त अॼोकी कचहरीअ में तव्हां
तमामु सुगड़नि दोस्तनि तमामु घणो कुझु ॿुधायो आहे, भलो कुझु ॿुधायो आहे। दिलि चए थी त अलाह जे ॾिने मां कुझु जेको फ़क़ीरनि शइ लिखी आहे वाह वाह, बिल्कुलु असांखे ॿुधायो। दुबई, अम्मान, सऊदी अरब ऐं इस्लामाबाद खां, परॾेह खां ऐं सॼी सिंध खां अव्हांखे दोस्त ॿुधनि पिया। बिस्मिल्लाह, दोस्तनि जी वॾी महिरबानी। अर्ज़ु कयो आहे त लिखियो मूं बि आहे नज़म आशिकीअ में। वाह इश्क वाह, लिखियो मूं बि आहे नज़म आशिकीअ में, मिली पियो जो हिकिड़ो सनम आशिकीअ में। मिली लिखियो मूं बि आहे नज़म आशिकीअ में, मिली पियो जो हिकिड़ो सनम आशिकीअ में। जुदाई उन्हीअ सां त करणी बि नाहे। हो अहिड़नि सां जुदाई कीअं कभी सनम सां? कहिड़ी जुदाई? हो जुदाई उन्हीअ सां त करणी बि नाहे, जुदाई उन्हीअ सां त करणी बि नाहे, खयों जो पको मूं कसम आशिकीअ में। खयों जो पको आशिक मजबूर आहे। खयों जो पको मूं कसम आशिकीअ में, लिखियो मूं बि आहे नज़म आशिकीअ में, मिली पियो जो हिकिड़ो सनम आशिकीअ में। अर्ज़ा त हुयो दर्द दिलि में ख़तमु थियो बराबरि, ॾुखनि में त शामिल सनम थियो बराबरि। हुयो दर्द दिलि में ख़तमु थियो बराबरि, ॾुखनि में त शामिल सनम थियो बराबरि। मां थोरो उन्हीअ जो न लाहियां त ॻायां, मां थोरो उन्हीअ जो न लाहियां त ॻायां, कयो कंहिं त आहे करम आशिकीअ में। कयो कंहिं त आहे करम आशिकीअ में, लिखियो मूं बि आहे नज़म आशिकीअ में। सजण खे त कॾहिं सताइण न घुरिजे। बिल्कुलु, सजणनि खे सताइबो थो रही आहे। सजण खे त कॾहिं सताइण न घुरिजे, सजण खे त कॾहिं सताइण न घुरिजे, वखर कुर्ब वारो विञाइण न घुरिजे। चयो चाह वारे त चाहत मां मूंखे, चयो चाह वारे त चाहत मां मूंखे, विझण की न घुरिजे वहम आशिकीअ में। विझण की न घुरिजे वहम आशिकीअ में, लिखियो मूं बि आहे नज़म आशिकीअ में। चथो पढ़े शेर मूं जा थो ज़ेरियूं ज़बर ॾेई, पढ़े शेर मूं जा थो ज़ेरियूं ज़बर ॾेई। राजा रुस्तम ही पहिरियों शाइर आहे ऐं आशिक आहे जो महबूब संदसि शेर पढ़े पियो। ध्यान सां पढ़े, ध्यान सां पढ़े पियो। महबूब त सुम्ही रहंदा। पढ़े शेर मूं जा थो ज़ेरियूं ज़बर ॾेई, करे हू ख़ुशी थो ख़ुशीअ जी ख़बर ॾेई। पढ़े शेर मूं जा थो ज़ेरियूं ज़बर ॾेई, करे हू ख़ुशी थो ख़ुशीअ जी ख़बर ॾेई। हले थी उन्हीअ सां त यारी बराबरि, हले थी उन्हीअ सां त यारी बराबरि। थियो हू त आहे भरम आशिकीअ में, थियो हू त आहे भरम आशिकीअ में, लिखियो मूं बि आहे नज़म आशिकीअ में। ख़यालनि ख़वाबनि खुमारनि में हुआ, ख़यालनि ख़वाबनि खुमारनि में हुआ, बहितर खां बहितर त यारनि में हुआ। मां तारीफ़ उनजी कयां घटि त आहे, मां तारीफ़ उनजी कयां घटि त आहे। वधाए तो दिलि पर क़दम आशिकीअ में, वधाए तो दिलि पर क़दम आशिकीअ में, लिखियो मूं बि आहे नज़म आशिकीअ में। चथो कुछां उनजे आॾो त काफ़र थियां थो, कुछां उनजे आॾो त काफ़र थियां थो, बिना कुर्ब महबत मुसाफ़िर थियां थो। थियो कुर्ब उनजे त थियो कुर्ब उनजे त क़ाबू मां आहियां, कुछां उनजे आॾो त काफ़र थियां थो, बिना कुर्ब महबत मुसाफ़िर थियां थो। थियो कुर्ब उनजे त क़ाबू मां आहियां, जीअरो त थी वियो जिस्म आशिकीअ में, जीअरो त थी वियो जिस्म आशिकीअ में, लिखियो मूं बि आहे नज़म आशिकीअ में। करे जो वफ़ाई वफ़ादार चइबो, करे जो वफ़ाई वफ़ादार चइबो, सुरीलो सचो हू त हुबदार चइबो। न उन खां परे मां न मूं खां परे हू, न उन खां परे मां न मूं खां परे हू। करे कयो कुर्ब वारे रहम आशिकीअ में, कयो कुर्ब वारे रहम आशिकीअ में, लिखियो मूं बि आहे नज़म आशिकीअ में। चथो अली दोस्त दिलि में त देरो उन्हीअ जो, अली दोस्त दिलि में त देरो उन्हीअ जो, भुलिजां नथो मां त भेरो उन्हीअ जो। ख़ुशीअ जो खज़ानो थो सम्झां उन्हीअ खे, ख़ुशीअ जो खज़ानो थो सम्झां उन्हीअ खे। सजण को कयो मूं उत्तम आशिकीअ में, सजण को कयो मूं उत्तम आशिकीअ में, लिखियो मूं बि आहे नज़म आशिकीअ में। मिली पियो जो हिकिड़ो सनम आशिकीअ में, जुदाई उनजे सां त करणी बि नाहे, खयो जो पको मूं कसम आशिकीअ में। सनम खे अमल करे भाई कसम खयो वेठो आहे राजा रुस्तम साईं। सनम खे इन सफ़ा माना चंड जी चकोर खां चाढ़े छॾियो। बाबा अख लॻल आहे न किथे, अख अड़ावण औखी यारो, अख दे नाल न अड़े अख। ऐं वरी महबूब ज़ेरू ज़बरू ॾे आशिकी जा नज़म पढ़े त सही वॾो। असुल में मूं ॻाल्हि पे कई अख जी, त अख अड़ावण औखी यारो, अख दे नाल न अड़े अख। अख जे अड़े यार दे नाल तो ॻोढ़े ॻाढ़ पई ॻड़े अख। अक्सर अखियां रोंदियां रहियां, काका मंजिल चढ़े अख। ए लाशारी लजपाल दा चेहरा मन अंदर विच मढ़े अख। हिन जी बि किथे अख लॻल आहे। राजा रुस्तम तूं बि त पंहिंजी राति मां कुझु ॿुधाए असांखे।
साईं बिल्कुलु बिल्कुलु आउं तव्हांखे ॿुधायां थो ऐं अॼु असांजा दोस्त सभु सिंधी टोपी अजरक ऐं पटके सां मौजूदु आहिनि। ऐं चाहींदुसि असांजा इहे वॾा अदीब दोस्तनि शाइरनि सुगड़नि उन्हनि जे अॻियां असांखे ॻाल्हाइण मजाल न आहे, पर हल्को फुल्को शेर मुंहिंजो लिखियलु आहे सिंधी टोपी जे हवाले सां। ओताक में महिमान आहियो हा, त कुझु सिंधी न कुझु टोपी जे हवाले सां हिकिड़ो शेर तव्हांखे ॿुधाईंदुसि अगरि तव्हांजी इजाज़त हुजे। वाह 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 बिस्मिल्लाह। सिंधी टोपी अजरक वारा माण्हू अॼु केॾा लॻनि पिया प्यारा माण्हू। वाह 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 वाह। सिंधी टोपी अजरक वारा माण्हू अॼु केॾा लॻनि पिया प्यारा माण्हू। ॾिसो कोन विकामी सघिया कॾहिं न के आॾो झुकिया कॾहिं। वाह। ॾिसो कोन विकामी सघिया कॾहिं न के आॾो झुकिया कॾहिं। ही हारी मज़दूर सारा माण्हू सिंधी टोपी अजरक वारा माण्हू अॼु केॾा लॻनि पिया प्यारा माण्हू। वाह वाह। अमन प्यार जो आहे मेलो लॻी वियो हर तरफ़ केॾो रंग रची वियो। अमन प्यार जो आहे मेलो लॻी वियो हर तरफ़ केॾो रंग रची वियो। झूमंदे ॾियनि लामारा माण्हू सिंधी टोपी अजरक वारा माण्हू अॼु केॾा लॻनि पिया प्यारा माण्हू। वाह। ऐं असांजा साईं महबूब पटके सां वेठा आहिनि, उन्हनि जो बि हिन में बंद में ज़िक्र आहे त ही मांझी मर्द मथेर आया। वाह। ही मांझी मर्द मथेर आया सभु दूल्हे दिलबर दिलेर आया। अॼु साण पटके सारा माण्हू सिंधी टोपी अजरक वारा माण्हू अॼु केॾा लॻनि पिया प्यारा माण्हू। वाह वाह। प्यार जे बदिले प्यार ॾींदासीं सिंध ते पंहिंजी जान ॾींदासीं। ही सिंध कचहरी साईं। हाओ हाओ। प्यार जे बदिले प्यार ॾींदासीं सिंध ते पंहिंजी जान ॾींदासीं। थींदा न खटा खारा माण्हू सिंधी टोपी अजरक वारा माण्हू अॼु केॾा लॻनि पिया प्यारा माण्हू। वाह। राजा रुस्तम तो चवे पलारी सोणी असांजी सिंधी सारी। वाह। राजा रुस्तम चवे पलारी सोणी असांजी सिंधी सारी। सभई अखड़ियनि तारा माण्हू सिंधी टोपी अजरक वारा माण्हू अॼु केॾा लॻनि पिया प्यारा माण्हू। वाह 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 वाह। राजा रुस्तम पालारी जी सजणो असां अवां सां आलमी ओताक प्रोग्राम में गॾु आहियूं हिन वक़्तु ऐं असां ब्यूरो चीफ ऑफिस आहे सिंध टीवी जी, उन सिंध टीवी जी सिंध कचहरी स्टूडियो मंझां अवां सां गॾु आहियूं। पाण खे मोहम्मद निसार ॿुधनि पिया गुजरात कच्छ भुज वारे इलाइक़े इंडिया में। हा साईं, इंडिया जा असांजा दोस्त आहिनि हुते मुतवा ऐं सूमरा ऐं सभई असांजा दोस्त असांखे ॾाढो परे खां ॿुधंदा आहिनि। तमामु उन्हनि जूं मोहबतूं आहिनि। ऐं जलाल शेख बि असांखे चइबो लाजवाब प्रोग्राम। ऐं लियाकत अली रायमू असांखे ॿुधे पियो, चए थो वाह साईं वाह लाजवाब शाइरी सभिनी खे। अमानुल्ला लाशारी असांखे ॿुधे पियो ऐं मोहम्मद निसार खे भलीकार चवंदासीं हिन कचहरी में। ऐं अब्दुल्ला गफ़ारी ही पाण खे लाड़काणे खां ॿुधंदो आहे दोस्त। अव्हां खे आलमी ओताक में भलीकार चऊं था। सैयद आजिज़ अली शाह चए पियो त एजाज़ अली शाह आहे पाण सां। एजाज़ सॉरी सैयद एजाज़ अली शाह चए पियो अदा आजिज़ साहिबु असां अर्ज़ु कंदासीं राजा रुस्तम साहिब खे त अहिड़ा प्रोग्राम सिंध टीवीअ ते बाक़ाइदा करियो त महिरबानी थींदी। सजण बिल्कुलु हींअर असां सिंध टीवी जे स्टूडियो में मौजूदु आहियूं ऐं इनशाअल्लाह ईंदड़ हफ़्ते अव्हां खे सिंध टीवी जी स्क्रीन ते बि ज़रूरु नज़र ईंदासीं। बिल्कुलु ई सिंध टीवी जी अव्हां स्टेशन ते बि प्रोग्राम ॿुधी सघो था। अॼु रिकॉर्डिंग जेका असां करियूं पिया असां फेसबुक लाइव ते अव्हां सां मुखातिबु आहियूं ऐं सिंध टीवी जे उन स्क्रीन ते बि तव्हांखे कचहरी नज़र ईंदी। तव्हां उतां ॾिसी सघो था, असांखे नेट ते ॿुधी सघो था। ऐं आलमी ओताक जे पस मंज़र में ही जेका तस्वीर अव्हां ॾिसो पिया इहा बि सिंध टीवी स्टूडियो में ई आहे ऐं हिन वक़्तु उते मौजूदु आहियूं। तमामु असांजा भलोड़ सुघड़ असां सां हिन आलमी ओताक में अॼु लाइव आहिनि। अव्हां जे ख़्वाहिशुनि जो इज़हार कंदे असां उन्हनि सुघड़नि खे शामिलु कयो आहे। हेॾां असांजो ॾाढो भलोड़ पटको ॿधियो वेठो आहे राजा रुस्तम सुघड़ सरदार चांडियो माठ माठ में ऐं माठीड़ा माण्हू तमामु ख़तरनाक हूंदा आहिनि। चांडियो वरी सरदार ॿई नाला ज़ात बि ॻरी नालो बि वॾो ऐं पटको बि जेको आहे सो माशाअल्लाह भलो ॿधी आयो आहे। अजरक लॻी पई आहे सफ़ेद कपिड़ा माशाअल्लाह ऐं गॾो गॾु कद बि वॾो अथसि। कद साईं 8-9 पाण सभिनी खां कदावर बि आहे। हर ॻाल्हि में ॾिसूं त ॻाल्हि ऐं ॾाहप जी ॾात बि कदावर थो ॿुधाए। सरदार साईं छा था ॿुधायो अव्हांखे? असांजा दोस्त ॿुधनि पिया दुबई खां, सऊदी खां, इस्लामाबाद खां, इंडिया गुजरात कच्छ भुज वारे इलाइक़े खां ॾेही परॾेही सजण हिन आलमी ओताक में गॾु आहिनि असांखे अलाह जे ॾिने मां। ऐं असांजे उन्हनि सभिनी सजणनि खे छा था ॿुधायो? तारफ़ कराए पंहिंजो असांखे पोइ। साईं असांजो ज़ात जा चांडिया आहियूं। असांजो शहर आहे कंबर शदादकोट ज़िलो छाजड़ी जो शहर हूंदो सदा बाग़ोबार। चांडियनि में चब ॾाढी माण्हुनि में मज़ेदारी छाजड़ी सोभारी नवाब गैबी वारी। वाह 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 चांडिया वाह। हाँ त अॻु मां सची ॻाल्हि थो ॿुधायां। वाह वाह। सुघड़ हूअं ई सच जा सौदागर हूंदा आहिनि राजा रुस्तम। असांखे सच जी ज़रूरत सची ॻाल्हि ॿुधाए ॼाणा
पंहिंजी तोड़ निभाए ॼाणा सभ सां कुर्ब वधाए ॼाणा लालच खे टुकराए ॼाणा ॻाल्हि कयां थो हक़ जी सारी चइबो सच टुटे भली यारी घर में पोड़ो पीउ कमाए जुआ खेॾी पुट विञाए जो दर दर पिने माउ कुराड़ी मुड़ुस न चइबो सोआ भाड़ी जंहिंखे पीउ जी अज़मत न आहे उस्तादनि सां सीना साहे सुख ते बीठो लटा लाहे उनखे चइबो अहमक आहे ॼञ पराई त नचे बीठो उसरे भाव त पचे बीठो हर हाल ते हीअड़ो होरे छतिक खाई पंहिंजी केरे जंहिंजी ॾिसे ऊची माड़ी मुड़ुस न चइबो सोआ भाड़ी नफ़रत खे फेराइण वारो विछावेर विछाइण वारो भावनि खे विढ़ाइण वारो रसियल रांदि फिटाइण वारो मन में अठई पार बुराई ओड़े पाड़े साण ऊचाई पंहिंजो वेरी पाण थिए जो पंहिंजे हथ सां पाण ॾिए जो पंहिंजे घर खे पाणो माड़ी मुड़ुस न चइबो सोआ भाड़ी हिन हुन ॾे वाझाए वेठो वेही वक़्तु विञाए वेठो नेकी खां घबराए वेठो महिनत खां कीबाए वेठो सोचण लोचण मझ आज़ारी इल्म अदब इख़लाक़ वारी पंहिंजो वेठो पाण पढ़ाए ॾींहं में 10 पोशाकूं पाए जे घर में पोयों लॼ उघाड़ी मुड़ुस न चइबो सोआ भाड़ी बेवक्ती जो बी न वॼाए सीढ़ुनि में कोहारी ॻाए ढोलक सां चपड़ी न मिलाए सुरदे सां चित न लाए यकतारे जी तार न पूरी बाजे जी आला पधुड़ी कहिड़ी आहे फनकारी उनजी अजब आहे आज़ारी उनजी जंहिं साज़नि जी आहे सूंहं बिगाड़ी मुड़ुस न चइबो सोआ भाड़ी बेवान खे रंज रसाए वार वारनि खां लाराए हीणनि आॾो शींहं सड़ाए ॾाढनि आॾो कंधु झुकाए मिसकीननि ते मुछ मरोड़े ताक़त आॾो ॿाहूं जोड़े तू मामा नारा जंहिंजा सिरणिनि जा लामारा जंहिंजा अबो झंते ॾाढ ॾियारी मुड़ुस न चइबो सोआ भाड़ी कैप्टन जो सिगरेट दुखाए सूटनि मथां सूट लॻाए आकड़ में हर चीज़ लुटाए घर में बाक़ी की न बचाए ओधर में त सभिनि खां अॻिरो जो पैसा घुरंदो वरी कननि खां ख़बरो यार पुठियां टोला टोला पान चाहे कर्ज़ी ॻोल्हा ॾेती लेती मंझ अनाड़ी मुड़ुस न चइबो सोआ भाड़ी कंहिंजो न आहे केरु जमाली पुरजी रख तूं पेर जमाली सब जो घुर तूं ख़ैर जमाली भाड़े जो ही भेर जमाली मुंहं ते खिलखिल परपुट गारियूं दिल में नाग बलायूं कारियूं जंहिंमें न आहे मोहबत मासो कंहिंखो लड़ी करे यार तूं पासो वो हणंदो ई वेठो लाफल बाड़ी मुड़ुस न चइबो सोआ भाड़ी राजा रुस्तम असांजे सरदार चांडीअ त वॾो कमाल करे छॾियो साईं कमाल बिल्कुलु बाक़ाइदे सरदार साईं कननि खां घबरो तोखे बि आला समात लॻी पई आहे भला कर्ज़ जी ॻाल्हि तूं बि ॿुधंदो हीअं ॿियनि लाइ चयो अथई पाण जो शेर लिखियो हुजे सुगड़ पाण खे बि हक़ सच चवंदा आहिनि साईं हे त मिसाल तव्हांखे मां ॿुधाई हिकिड़ी ॻाल्हि भाड़ी मुड़ुस जी मुड़ुसनि जा बि क़िस्म थींदा आहिनि के भाड़ी त के वरी अञा रदी उहे रदियुनि जा कहिड़ा क़िस्म हूंदा रद्दी बि ॿुधाए दोस्तो असां आलमी औताक में अवां सां गॾु आहियूं भाड़े खां ॿियो अञा रद्दीअ जी ॻाल्हि ॿुधाईंदो पाण खे हिन आलमी औताक में उहो त भाड़े खां किरियल थियो उहो त सफ़ा किरियल थियो न उहा ॿुधो रद्दीअ जी ॻाल्हि हा आलमी औताक में सजणो अवां जूं महिरबानियूं अवां असां सां गॾु आहियो ओरे परे ॾेह परॾेह खां साईं असांजो डॉक्टर दोस्त कासमाबाद जी जेका सिविल अस्पताल आहे न हुनजो असांजो सर्जन डॉक्टर अब्दुल गफ़ार जूने जो पाण बहितरीनु शाइर आहे डॉक्टर शोबे सां वाबस्ता पाण डॉक्टर पाण खे महसूस न कंदो साईं सर्जन डॉक्टर अब्दुल गफ़ार जूने जो ॿुधे पियो साईं डॉक्टर साहब अव्हांखे आलमी औताक में भलीकार चऊं था सिंध टीवी जे ब्यूरो ऑफिस हैदराबाद मंझां असां आलमी औताक में गॾु आहियूं सभई ऐं असां सां केतिरा ई खोड़ सारा ॾाहा ॾात घणी भलोड़ सुघड़ ऐं शाइर गॾु आहिनि ऐं भलीकार चवां थो सिंध जे तमामु भलोड़ सीनियर सहाफ़ी मोहतरम यासीन अहमद मशहूरी खे जेके आलमी औताक में वेठल सॼी संगत खे सलाम चवनि था वालेकुम सलाम यासीन साईं अव्हांखे सॼी संगत सलाम चवे पई अव्हां जी महिरबानी ऐं ज़ुल्फ़कार अली नुहाणी असांखे शेरशाह लिखियो आहे जे साम्हूं अचे थो त ताबिश थी मारे लिकी थो त ॻोल्हा जी ख़्वाहिश थी मारे वाह वाह शेर तमामु वॾो आहे ऐं असीं अॼु सुगड़नि खां शेर ॿुधूं सुगड़ असांजा काफ़ी दोस्तनि असां चाहींदासीं हुन सां कचहरी थी उहे असांजा महिमान दोस्त थी आया आहिनि असांजे शहाबुद्दीन जतो खे बि भलीकार चवंदासीं सैयद एजाज़ अली शाह चइबो वाह वाह साईं बहितरीनु महिरबानियूं साईं मोहम्मद निसार चइबो अदा सिंध टीवीअ ते तव्हांजो प्रोग्राम कहिड़े ॾींहुं हलंदो बिल्कुलु सही सिंध टीवी ते सिंध कचहरी हलंदी आहे ऐं उहा सिंध कचहरी हर अरबा जे ॾींहुं 5 वॻे हलंदी आहे ऐं ख़मीस जे ॾींहं जो जेको आहे सो 11-12 वॻे वारे बुलेटिन में उहा रिपीट थींदी आहे अव्हां उहा जेका आहे सा ॿुधी सघो था ऐं सैयद एजाज़ अली शाह चइबो त गुलसन गुल एजाज़ अली शाह मदीना मनवरा में
साईं खे भले पार भलीकार चऊं था। सजन खे भलीकार। हा सरदार साईं अवां रद्दी मुड़स जी ॻाल्हि पिया ॿुधायो। खां पोइ रद्दी मुड़स जो जेको तव्हां ज़िक्र कयो, सॼो ॾींहुं घुमे खाली, जेका हुयसि मिल्कियत माली, हथों वियसि हड़ई हली, घर छॾियई न वटो थाली, घर में कोने खट सुम्हे जो, रिली खणी पट सुम्हे जो, ॿार रखे शान शानो, नाचे सिंधी चवे गानो, जाथे वेहे ताथे बदी, मुड़स हो न चइबो रदी, न सवड़ियार पेरट घेरे, चओ चङाई त मौके फेरे, पंहिंजी छेड़े पाण न बेरे, पंहिंजी तोहमत ॿियनि ते केरे, घर में अचे त मुंहुं ख़राब, कम जो चओ त ॾिए जवाब, सारो ॾींहुं सुम्ही गुज़ारे, ॿार अजायो मथो मारे, चओ चङाई त वञे वधी, मुड़स हो न चइबो रदी, घर सदाई बुखियो हूंदो, ॼण वठण में ॾुखियो हूंदो, ॿार सदाई सुखियो हूंदो, सिरबा सिरादी रखियो हूंदो, मखियल मानी मिलोसि ॿोड़, कोन कंदो पोइ कंहिंसां गोड़, कहिड़ो कमु कमाइण हुनजो, पट सट ते जो खाइण हुनजो, न सिर ते सहे कोसी थदी, मुड़स हो न चइबो रदी, रोज़ ॾींहुं थो हर खे आदी, जाथे पकी ताथे खाधी, पंहिंजे ॿारनि खां ई आदी, तोणी पाण उन्हनि में अभरो, चइनि चङनि ते हिन जो तबरो, ॻोल्ह त पाण में ऐब समूरा, हिकु न हूंदो पंज ई पूरा, जो खोले वेहे पढ़ाई कंदी, मुड़स न चइबो सो आरदी, आयो दौर दजाली आण, सॼो ॾींहुं सोणा साण, अॻ में उहे पुठियों पाण, घर जा भाती वटनि वाण, सुख न अव्हां सां आहे सचो, आऊं हलां थो अव्हां अचो, घर में न आहे अन जो दाणो, महिमाननि अचे हयो थाणो, पाण न आयो साथी रदी, मुड़स हो न चइबो रदी, नज़र खणी चओ तर्फ़ निहार, पहिरियों पंहिंजो पाण सुधार, पोइ परावा ऐब कतार, भलो अथई घर में घार, अजयो छॾे ॾे सखणी यारी, यारी मोह अथई ख्वारी, धोखेबाज़ थी अॼोका दिलबर, छॾे वञ तूं तन खे सरवर, ॿाहूं ॿधी, मुड़स हो न चइबो रदी। वाह साईं वाह, राजा रुस्तम। सरदार अली न रुगो कद माशाअल्लाह कदावर हो, पटको भलो ॿधी आयो आहे, अजरक भलो ऐं बहितरीन सिंगार जी आयो आहे, पर शाइरी बि वाह जो लफ़्ज़नि जी अहिड़ी अक्कासी, घर में वाण वठी न आई, ॿाहिरि वञा हुन रद्दी त सफ़ा कमा। हा जी, हिते यारी रद्दी आहे, यारी रद्दी न आहे, इंसान रद्दी थींदो आहे, यारी रद्दी न थींदी आहे। न रद्दीअ सां यारी रखंदो त माण्हू रद्द थींदो न, सोबत जो असर, सोबत जी ॻाल्हि, हिन सुगड़ चवण जो मक़सदु इहो आहे त सोबत जो असर थींदो आहे, त रद्दीअ सां यारी न रखिजे। असांजा सभई ॾेही परॾेही ॿुधनि पिया सरदार अली, माशाअल्लाह अवां असां सभिनी सुगड़नि में बहितरीन सुगड़ बि आयो, ऐं बोस्की जो पटको, अजरक वेस असांखे ॿुधाए थो, अवां जो कद बि ॿुधाए थो, त अवां वटि अञा का नई ॻाल्हि आहे। नई ॻाल्हि, दोस्त असांजा ॿ ज़ालूं पढ़बा आहिनि, पोइ वरी ॻाल्हि इहा त मोड़ी वधे खां मथां ॾेही परॾेही पिरी को ॿिनि घर वारनि वारो हुजे त दिलि में न करे, सुगड़ असांजा सच जा सौदागर हूंदा आहिनि, ऐं हक़ सच मुंहं ते चई ॾींदा आहिनि। साईं पहाजुनि जे झेड़े जो पतो तोखे न आहे, जो विझंदियूं हथनि वारनि में ठाहे, कयो मुड़स जो जिन जीअण ई जंजाल आहे, ॿिनि ज़ालुनि वारे ॿुधायां कहिड़ो हाल आहे, मोड़ी ते त मुकूं वेठो थो वसाए, पोइ खे पार तगियो त पिट कोन लाए, झुगे में त झेड़ो विधई हथ सां ठाहे, ॿिनि ज़ालुनि वारे ॿुधायां कहिड़ो हाल आहे, मोड़ी काण मानी नकी बोड़ो आहे, झुगे में बि झेड़ो सदाई गोड़ो आहे, नाहक न्याणियुनि सां एॾो ठीकु न आहे, ॿिनि ज़ालुनि वारे ॿुधायां कहिड़ो हाल आहे, मोड़ी जा त लीलम छॾियई लंगल आहे, पोइ थी सेंटर भई 1500 जो पाए, वाह दिले कार तोखे वरी यादि न आहे, जो ॿिनि ज़ालुनि वारे ॿुधायां कहिड़ो हाल आहे, मोड़ी का दवा नकी दारू नकी इलाज आहे, पोइ थी ताक़त ऐं कैसूल पई खाए, इहो पार पूरो लॻो तोखे न आहे, जो ॿिनि ज़ालुनि वारे ॿुधायां कहिड़ो हाल आहे, मोड़ी खे मोकिलियो माल सां, पोइ सां वेठो महफ़िल मचाए, 5 ई वक़्तु वञे थो पेके पियो खाए, ॿिनि ज़ालुनि वारे ॿुधायां कहिड़ो हाल आहे, प्यार त परी जे पुटनि सां बि न आहे, पोइ जूं त न्याणियूं बि थो पियो नेणनि सां लाहे, सारो ॾींहुं खई पियो कुले ते कुॾाए, ॿिनि ज़ालुनि वारे ॿुधायां कहिड़ो हाल आहे, सरदार चाटियो ई मालिक माफ़ी थो चाहे, जो ॿिनि ज़ालुनि में मौजूदी मुंहिंजी बि त आहे, ख़ुदा पियो ख़ैर सां हड़नी खे हलाए, जो ॿिनि ज़ालुनि वारे ॿुधायां कहिड़ो हाल आहे। तव्हांजो माशाअल्लाह 2 शादियूं, ॿ घर वारियूं, 2 शादियूं, हा न, सरदार जो पांचूं बि 2 शादियूं थियल आहिनि, को दोस्त दिलि में न करे, हिन इहो शेर पाण ते साईं सर सभु शाइरी प्रैक्टिकल तौर लिखी आहे, तजुर्बे सां लिखी, तजुर्बो करे सुगड़ हूअं ई मुशाहिदो कंदो आहे न, त हिन पंहिंजो मुशाहिदो करे ऐं ॿिनि ज़ालुनि वारनि खे नसीहत कई आहे, जे कयो ताक़त सां कयो, हिम्मत सां कयो, हक़ संभाले हलो, जे न त पोइ ईअं चङा आहियो।
शॉपिंग करे ॿी मथे ते हथ हुजे न ऐं हाणे तालिब बंबरो पाण वटि वेठो आहे ताल ऐं बंबरे खे असांजो- बि असां जेको सो असांजो बहितरीनु सुगुड़ ऐं हुनखे बुक हथ में असां चाहींदासीं त हुनखां तारीफ़ बि करायूं साईं खां ऐं तालिब बंबरो केतिरनि ई अदबी सनफ़ुनि सां लाॻापियल दोस्तनि खां आहे। वरी तारीफ़ कंदो न हा बिल्कुलु पाण ऐं असांखे त आलिम ख़बर बि आहे। आहे अदीब बि आहे बिल्कुलु, कारी बि आहे फनकार बि आहे सूफ़ी बि आहे अच्छा। ऐं कोरट सां बि लाॻापियल आहे वाह, वाह, वाह। इल्म अदब ॾात ॾाह पसंदी वाह, अदबी वाह। संगत असां सुघड़नि जो बि जेको आहे मेंबर माना आहे सभई रंग समायल सभई रंग समायल आहिनि ऐं आलमी उताक में हूअं ई सभई रंग शामिल हूंदा आहिनि। बिल्कुलु बिल्कुलु जी तालिब साईं असांजे ॾेही परॾेही सॼणनि खे पंहिंजो तारीफ़ बि करायो ऐं उन खां पोइ फ़न ॿुधायो। साईं मुंहिंजो नालो तालिब बंबरो वलदब्द सतार ॻोठ माड़ी तालुका लखी ज़िला शिकारपुरा इन करे असां पंहिंजे सिंध सॼीअ जी नुमाइंदगी कयूं था हिते ऐं जेको आहे सो आउं सुगड़ सां गॾु 4 ज़बाननि जो शाइर बि आहियां ऐं कारी बि आहियां मज़मून नवीस बि आहियां। हिकिड़ी निशस्त में वेही क़ुर शरीफ़ पाक जो हिकिड़ी निशस्त में मूं ख़तमु कढियो आहे ऐं इहा बि असांजे सुगड़नि खे हिकिड़ी माना उन्हनि जे लाइ असांखे आहे ऐं काफ़ी मज़मून लिखिया आहिनि काफ़ी कहाणियूं लिखियूं आहिनि नातियूं लिखियूं आहिनि पाण रिकॉर्ड बि कयूं आहिनि मुंहिंजूं रेडियो ते थियल आहिनि FM वनो फ़ाइदे बि आहिनि ऐं जेको आहे सो साईं आजिज़ रहमतुल्लाह लाचारी साहिब सां असां गॾु हूंदा आहियूं हमेशह महिरबानियूं छा था ॿुधायो असांजे सॼणनि खे? ऐं हींअर ॿुधाईंदुसि पंहिंजे सिंध धरतीअ सां वास्तो रखे थो इहो शाइरी उहा थो पेश कयां। तुंहिंजा गीत बि ॻाईंदासीं ॾे सॼे खे ॿुधाईंदासीं जनम जनम जो रिश्तो पंहिंजो असां तोड़े निभाईंदासीं शाह इनायत लतीफ़ सचल सिंधी पाण सॾाईंदासीं सिंध अमर जा हारी नारी तन खे पाण पढ़ाईंदासीं धरतीअ ख़ातिर दर धणीअ जे पांदुगिचीअ में पाईंदासीं मीरनि पीरनि वॾेरनि खां पंहिंजो पाण बचाईंदासीं लीडर कूड़नि भागोड़नि खां हाणे जान छॾाईंदासीं पेट उघाड़नि यतीमनि खे असां पाण पढ़ाईंदासीं प्यार ॾिबो हर हर पंहिंजनि खे कंहिंखे की न सताईंदासीं होशू सूर्य हिमू दोदो तन खे की न भुलाईंदासीं तालिब बंबरा मारुनि ख़ातिर पंहिंजा लुड़क लिकाईंदासीं पंहिंजा लुड़क लिकाईंदासीं। हाणे मुंहिंजे शाइरीअ जो मौज़ू आहे त को नाहे रहियो दिल गुरियो दिलदार को नाहे रहियो हाणे सचो प्यार को नाहे रहियो दोस्ती मतिलब परस्तीअ ते हले मोहबत संदो इज़हार को नाहे रहियो इश्क वारनि जा थिया दुश्मन हज़ार प्यार जो वापार को नाहे रहियो ॾुख ॾींदो थो रहे हर को हज़ार उल्फत संदो आज़ार को नाहे रहियो सूर सीने जा सलींदा हा मगर बिरह जो बीमार को नाहे रहियो पल पल ते प्यार ॾींदा हा सॼण मोहबत संदो मैखार को नाहे रहियो चाह रखंदा हा चपनि ते जा बजा हाणे वफ़ादार को नाहे रहियो हथ ॾेई हथनि में हलंदा हुआ गुल संदो गुलज़ार को नाहे रहियो सूर सीने जा रहन सीने अंदरि हाणे हीणनि हार को नाहे रहियो साथ को मज़लूम जो आहे किथे अड़नि जो आधार को नाहे रहियो अबे अमर जे अॻियां जी जी करे हाणे अहिड़ो ॿार को नाहे रहियो पुट पंहिंजे पीउ खे मारे छॾियो सिक धंधो संसार को नाहे रहियो माउ जे लोली ऐं ॿोलीअ ते ॾमर जीजल अखियुनि ठार को नाहे रहियो पंहिंजा हासे बि परावा थी विया हाणे गल जो हार को नाहे रहियो गॾु गॾु जी घोर थी घुमंदा हुआ अॼु उहो वहिंवार को नाहे रहियो भाव सां ज़ालनि विढ़ायो भाव खे सची मोहबत प्यार को नाहे रहियो धिकारे पंहिंजा परावा थी विया हाणे पंहिंजो यार को नाहे रहियो हर रोज़ तालिब सां करी तकरार थो जंहिंजो अॼु गमखार को नाहे रहियो जंहिंजो अॼु गमखार को नाहे रहियो जेकॾहिं इजाज़त हुजे त मास्टर चंदुर खे असां यादि कयूं जेकॾहिं तमामु बहितर क़िस्मत गई जुदाई कहते मयार नाहे गर शाब थी पवे पर गर शाब थी पवे पर टुटणो ही प्यार नाहे किस्मत कई जुदाई कहते मयार नाहे दिल अहिड़ी गंढियल आहे छिनणी तासुल नाहे दिल अहिड़ी गंढियल आहे छिनणी तासुल नाहे बाक़ी जुदा रहण जो बाक़ी जुदा रहण जो कुझु इंतज़ार आहे कहते मयार नाहे जंहिंखे ॾिनी हथ में दिले छल कोन छिने नातो जंहिंखे ॾिनी हथ में दिले छल कोन छिने नातो
परवाह ॿियनि जी नाहे परवाह ॿियनि जी नाहे हिकिड़े जी तार वाह तालिब अमरा वाह कई जुदाई कहते मयार नाहे दिल जी आस दिल में सास थींदी पूरी दिल जी आस दिल में सास थींदी पूरी हिकु ॾींहुं मूंखे तो सां हिकु ॾींहुं मूंखे तो सां ओ मिलणो तयार आहे क़िस्मत कई जुदाई कहते मयार नाहे जंहिं लाइ चंदुरो रोए थो हू बि त रोंदो हूंदो जंहिं लाइ चंदुरो रोए थो हू बि त रोंदो हूंदो मूंखे थी दिलि ॿुधाए मूंखे थी दिलि ॿुधाए हुनखे बिखार आहे वाह वाह तालिब वाह मत गई जुदाई कहते मयार नाहे घर छा बि थी पवे पर घर छा बि थी पवे पर टुटणो ही प्यार नाहे क़िस्मत कई जुदाई कहते मयार नाहे वाह वाह राजा रुस्तम कीअं पियो लॻे साईं बाक़ाइदे साईं पहिरियां त लॻो पियो शाइर ऐं पोयां वरी बहितरीनु ख़ूबसूरत आवाज़ सां त बाक़ाइदे अलाए कहिड़नि ख़्यालनि कहिड़नि रंगनि में असांखे वठी वियो पाण तमामु ख़ूबसूरत आवाज़ जो बि मालिक आहे हा जी सजणो असां आलमी ओताक में अवां सां हिन पल गॾु आहियूं हैदराबाद शहर सिंध टीवी जे ब्यूरो ऑफिस हैदराबाद मंझां ऐं सिंध कचहरी जे स्टूडियो मंझां अॼु असां सां तमामु भलोड़ सुघड़ अली अकबर उदासी चांडियो मोहम्मद याकूब जागीराणी अली दोस्त लाखो तालिब बंबरो अहमद अली उतरादी अली गुल रिंद सरदार अली चांडियो ऐं आऊं आहियां अव्हांजो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी ऐं मूंसां गॾु आहे साईं आऊं आहियां अव्हांजो पंहिंजो राजा रुस्तम पालारी राजा साईं तव्हां हिन वक़्तु ख़ामोश रहियो कुझु अला जॾहिं मां हिन कचहरी खे ॿुधायो त वरी कंहिं ॿिए सुघड़ खां गुज़ारत वठूं साईं मूं अव्हांखे ॿुधायो उहो शेर वरी बि तव्हां जेको हुकुम कंदा हिकिड़ो नज़म लिखियलु आहे मुंहिंजो ऐं दिलि चाहींदुसि तव्हांजे नाम कयां वाह 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 चंड जहिड़ा पिरी सूंहं तुंहिंजी मथां तूं ॿुधाए त मां छा लिखी छा लिखां वाह वाह चंड जहिड़ा पिरी सूंहं तुंहिंजी मथां तूं ॿुधाए त मां छा लिखी छा लिखां ज़ुल्फ़ तुंहिंजा चुमी अर्श आयसि घुमी तुंहिंजी हर का अदा दिलि मुंहिंजी सदा तोखे हथ सां पिरी ॼण त ठाहियो ख़ुदा चंड जहिड़ा पिरी सूंहं तुंहिंजी मथां तूं ॿुधाए त मां छा लिखी छा लिखां वाह नैण तुंहिंजा गज़ल मुर्क माखीअ मिसल मूं कई आहे मिठा जान तोतां फ़िदा तूं बि गॾु गॾु हुजी मां बि तोसां हुजां चंड जहिड़ा पिरी सूंहं तुंहिंजी मथां तूं ॿुधाए त मां छा लिखी छा लिखां तुंहिंजूं कारियूं अखियूं मुंहिंजे सिर जूं सखियूं तुंहिंजे हथ जी मुंडी थी वई दिलि जी कुंडी तुंहिंजूं कारियूं अखियूं मुंहिंजे सिर जूं सखियूं तुंहिंजे हथ जी मुंडी थी वई दिलि जी कुंडी जीअं खुड़काए वें पई खुड़के अञा चंड जहिड़ा पहिरीं सूंहं तुंहिंजी मथां तूं ॿुधाए त मां छा लिखी छा लिखां मूंखे तुंहिंजो कसम सां जेसीं अथम तूं भली कर जफ़ा तोसां रहंदी वफ़ा मूंखे तुंहिंजो कसम तो सां जेसीं अथम तूं भली कर जफ़ा तोसां रहंदी वफ़ा मुंहिंजी दिलि थी घुरे घोर तोतां थियां चंड जहिड़ा पहिरीं तूं ॿुधाए त मां तुंहिंजी सूंहं मथे छा लिखी छा लिखां तुंहिंजी चूड़ियुनि संदी वई जा छम छम वणी छेर छमको करे वई आहे दिलड़ी खणी सम्झ राणी त मां तुंहिंजो राजा आहियां चंड जहिड़ा पहिरीं सूंहं तुंहिंजी मथां तूं ॿुधाए त मां छा लिखी छा लिखां वाह वाह दोस्तो अॼोके हिन आलमी ओताक कचहरीअ जो मंज़र इश्क हक़ीक़ी बि आहे इश्क मजाज़ बि आहे सिंगार बि आहे कलाम बि आहिनि तालिब साईं कीअं पियो लॻे कचहरी तव्हांखे मज़ो अचे पियो हा कुझु तव्हां बि ॻाल्हायो त असांजा ॾेही परॾेही सम्झनि त अॼु जेको आहे सभु सुघड़ गॾु वेठा आहिनि ज़रूरत बि न आहे मूंखे तुंहिंजो दीदार चाहियां थो तव्हां भला ॾिनो कुझु ॿुधायो इलाही कंजूसी तव्हां कई आहे ऐं असां दोस्तनि खे तमामु कुझु ॿुधायो बसि आउं सिर्फ़ु चंद सिटरूं दोस्तनि जे साम्हूं रखां थो उन खां पोइ वरी गुज़ारत दोस्तनि खे वेंदे वेंदे हिन आलमी ओताक कचहरी में ॿुधायूं त ज़रूरत बि न आहे मूंखे तुंहिंजो दीदार चाहियां थो ॾाढी चाहत आहे चपड़नि तां ॿुधण गुफ़्तार चाहियां थो वाह 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 ज़रूरत बि न आहे मूंखे तुंहिंजो दीदार चाहियां थो ॾाढी चाहत आहे चपड़नि तां ॿुधण गुफ़्तार चाहियां थो वाह वाह
आऊं सिर्फ़ इहे लफ़्ज़ चवंदुसि त हुसन तुंहिंजे अॻियां आजिज़ मूं हर बाज़ी अथम हारे तूं सुहिणी आ मां दर तुंहिंजे थियण मेहार चाहियां थो। असां गज़ल तवील आहे पर हींअर गुजरात जी सिन्फ़ ॾांहुं हलूं। अदा अली अकबर साईं, अवां गुजरात जो चाचो मोहम्मद याक़ूब वेठो आहे ऐं असांजो सिंध जो भलोड़ सुघड़ उस्ताद कुहाड़ो सुघड़ अली गुल रिंद वेठो आहे। ऐं अली गुल रिंद जेको आहे सो उन गुजरात खे धक हणंदो ॻोल्हींदो ऐं असांजा ॾेही परॾेही ॿुधनि त गुजरात में बि जेको आहे सो अॼु लुत्फ़ मज़ो आहे आलमी उताक में। गुजरात ॾियो। हाँ साईं अली अकबर उदासी चांडियो दोस्तो गुजरात ॾेई रहियो आहे ऐं असांजा भलोड़ सुघड़ मौजूदु आहिनि। अहमद अली उतरादी हवा वेझो थी वियो तव्हीं माइक खे ऐं गुजरात ॻोल्हाइण में मदद कयो। गुजरात चए थी त जे शहर हुजां त काठ जो न वञनि हा सुर ससुई आहे। मोहम्मद याक़ूब हे अदो अली अकबर थो चवे जे शहर हुजां हा शहर हुजां हा काठ जो न वञनि हा। वाह 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 जे शहर हुजां हा जे जाॻियल हुजां हा होशियार हुजां हा बचे थी होशियार हुजां हुननि सां गॾु हुजां हा बचे थी गॾु माॾो शहर जो ई शहर बचे थी शहर झल मंगसी झल क्या न पल क्या न जे शहर हुजां जे शहर हुजां जे खारो घारो ठटो हुजां हाँ जे वारा लाड़काणो हुजां जे शहर हुजां बेहड़ हुजां फरीदाबाद हुजां माडो हुजां माडो जे शहर हुजां त छा करणु जे शहर हुजां त काठ जो न वञनि हा काठ जो न वञनि हा वाड़े वाह हर हर हू न वञनि हा ही दर भञी न वञनि हा काठ जा दर वंग वंग काठ जा वर काठ जा फिरणा फिरणा काठ जा डोरणा काठ जा किला कायम हाँ काठ जो न वञनि हा कजावा थो चवे बचे थी कजावा भी थई फिरणा भी थई काठ जा सोटा दासा हथा डोरणा काठ जा डोरणा किला कायम किला कायम दासा अञा बचे थी कजावा अञा बचे काठ जो न वञनि हा काठ जो न वञनि हा हे बेड़े ते न वञनि बेड़ो भी काठ जो अथई बेड़ो वरी चओ गुजरात वरी चओ अकबर हाँ हाँ सही थुदे में वही सही वाह उतरादी हथ अथई वाह 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 उतरादी वाह हा अहमद अली उतरादी असांजे अकबर चांडिया जी गुजरात ॻोल्हिया अकबर हाणे गुजरात सिधी कर। हाँ साईं सर्तियूं चवनि पियूं त तोखे छो फिटी करे विया ॾेर पाण सां वठी न वेई चई थी त शायदि आऊं मिठी न हुयसि तॾहिं थुॾे विया हुननि खे प्यारी न हुयसि अलाए छा नालो आहे साईं शहर जो मिठी काठ जो आहे थुॾो चई मिठी हुजां हा त थुॾे न वञनि वाह वाह उस्ताद मोहम्मद याक़ूब तव्हां बि इलाज ॾिना मां गुजरात 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 हा मोहम्मद याक़ूब खां गुजरात वठूं त अली गुल पोइ था तव्हां खां वठूं हा सरदार अली वाह वाह हा वाह सरदार ही दे गुजरात हा हा लो हजी आहे त नार नालो ॾे वरी चओ सरदार अली जे लो हजी आहे त नार नालो कर जे लो हजी आहे त नार नालो कर जे लोह जी आहे हाणे जंहिं कड़ी कुंडी आहे काती आहे छुरी आहे लोह जी चड़ी आहे खरखी आहे हाँ त्रिजोड़ है त्रिजोड़ है लोह जी हंबी है बंदूक है गोली है लोह जी ढाल है ढाल भी चाहिए कुंडी भी चाहिए कड़ी भी चाहिए हाँ लोह जी आही जे लोह जी आही जे गोली आही जे गुलाम आही हाँ लोह जी त्रिजोड़ भी चाहिए हाँ लोह जी आही डफी लोह जी डफी पकड़ लोह जी पकड़ भी चाहिए नप भी चाहिए झल भी चाहिए पल भी चाहिए लोह जी पेती संदूक भी चाहिए सरदार अली पेती संदूक भी चाहिए वरी दोबारा जे लोह जी आहे त नार नालो कर जे लोह जी आहे त नार नालो कर हाँ हाय आसद कर दादुली कर हलीमा कर दुआ कर मरी हाँ तेरे दुआ कर वाह अली गुल रिंद वाह अली गुल रिंद वाह अली गुल हथ थई जो बाकी गुजरात उमर दो चाहे मारुई के जे बत्ती आहे लोह जी आहे बत्ती जे मुंह खां बत्ती आहे त दुआ त कर न वाह सही वाह वाह सही ॾिठे आ मोट गुज़ार त ॾिठे हा अली गुल ॾिठ आख़िरी ॾे त पोइ दोस्तनि खां मोकिलायूं हिकिड़े ॾींहुं हली वियुसि हैदराबाद उते माड़ी ॾिठुमि मस्तान वाह ॾींहं ॾिठे जो तारा पटियूं बीठो हेबत कयूं हेवान हलण जी हुज कंहिंखे कान हुई
तोड़े सूर्य हुजे खणी सुल्तान आहे को हिन कचहरी में जवान जेको ॾाहो ॾसे ॾिठे अची एॾी को लॻे मियां अली गुल ॻाल्हि ॿुध यार आउं हलाईंदो आहियां मोटर साइकिल पोइ कॾहिं कॾहिं शहर में वञणु थींदो आहे न त बिना ट्रैफिक वारनि जे इशारनि जो सिग्नल बीठो इशारा सिग्नल बीठा आहिनि में गुज़ारो त टोड़े छॾे हिन ॻाल्हि सिधी कयो बीठो असीं रोज़ पिया वञूं न तव्हां चालान भरियो लॻे थो ट्रैफिक वारे लॻे थो तव्हां चालान भरियो साईं तॾहिं तव्हां अलाह पनाह ॾींदो पाण खे चालान लॻो ई कोन्हे ज़िंदगीअ में चालान छो लॻंदो भाउ पाण कानून ते अमल करण वारा आहियूं कानून खे टोड़ण वारा कोन आहियूं इशारा तव्हां महसूसु कया हुनजा हा न ॾिठो उजाड़ त मुशाहिदो जेको आहे न अली गुल जी हैदराबाद हिकिड़े ॾींहुं हली वियुसीं हैदराबाद उते माड़ी बीठो मस्तान ॾींहं ॾिठे जो तारा पटियूं बीठो हेबत कयूं हैवान हलण जी हुज कंहिंखे कान हुई तोड़े सूर्य हुजे खणी सुल्तान आहे को हिन कचहरी में जवान जेको ॾाहो ॾसे ॾिठे अची अली गुल खे सही इशारो तमामु बहितरीन इशारे ते बीठा हुआ त माना इशारो थिए था हलूं हा राजा रुस्तम काफ़ी देरि खां पाण हैदराबाद सिंध टीवी ब्यूरो ऑफिस में आलमी उताक में गॾु आहियूं ऐं 15 मिंट छो त पंहिंजी अॼोकी आलमी उताक जी ही ख़ुशूसी स्पेशल कचहरी हुई ख़ासि कचहरी हुई जंहिंमें तमामु ॾाहा ॾात घणी सभिनी सॼणनि खे ॿुधायूं त अली अकबर चांडियो मोहम्मद याकूब जागीराणी अली दोस्त लाखो तालिब बमरो अहमद अली उतरादी अली गुल रिंद सरदार अली चांडियो ऐं असांजो फरमान साईं तूं नथो ॻाल्हाए कचहरी जे हवाले सां कुझु त मैसेज ॾे न साईं माशाल्लाह मूंखे तव्हांजो प्रोग्राम ॾाढो वणियो आहे ऐं मां चाहींदुसि त इहो प्रोग्राम हर महीने इहो थींदो रहे प्रोग्राम त असांजे लिसनर जेके आहिनि उन्हनि जो जेको आहे सो दिमाग़ वधे ऐं ॻाल्हियूं ॿुधनि ऐं कुझु असां मां सिखनि पिराइनि कुझु वाह वाह तव्हांखे मज़ो अचे पियो असांजी कचहरी असांखे मूंखे ॾाढो मज़ो पियो अचे मुंहिंजी ॾाढी न मां बोर न पियो थियां मुंहिंजी ॾाढी दिलि ख़ुशि थी आहे अच्छा ऐं मां पंहिंजे पाण खे अॼु सम्झां पियो त मां अॼु वाक़ई सिंधी आहियां वाह 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 सिंधी टोपी अजरक पटका ऐं रलियनि जा रंग स्टूडियो में अंदरि मौजूदु तो ॾिसी पियो हिन मां तोखे लॻे पियो त सिंधी जो सकाफ़त सभई रंग हिते मौजूदु आहिनि बाक़ाइदे साईं वाह वाह महिरबानी हा जी सजणो आलमी उताक में इन्हीअ ते पाण मोकिलायूं था वरी कंहिं नए मौज़ूअ सां गॾु हूंदासीं तेसि ताईं पंहिंजे मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी ऐं जो पंहिंजो राजा रुस्तम पलारी मोकिलायूं था मोहबतूं क़ाइमु आहिनि त जुदायूं आहिनि ई कोन सिंध सलामत साथ सलामत अल्लाह भाई वाह 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 वाह